मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अवल नामल हाजो जो ॾींदड़ ॾेह सारे ॾेई न पचारे मिणनिया महिरबान घणो। अस्सलाम वालेकुम, अ वेरी गुड मॉर्निंग। अवां जी मेज़बान प्रह सैयद। उम्मीद है अवां सब ठीक हूंदा, मज़े में हूंदा। पर अवां सां हिकु ॻाल्हि शेयर कयां थी। असां जेके आहियूं उहा थोड़ा सा डिस्टर्ब आहियूं। इन जे करे डिस्टर्ब आहियूं छो जो अव्हांखे मुंहिंजा जेके मेज़बान साथी गॾु हूंदा आहिनि रोज़, उहे अव्हांखे नज़र न अची रहिया आहिनि। उनजो रीज़न इहो आहे त ट्रैफ़िक कराची जा जेके रोड आहिनि न, चवंदा आहिनि कराची में जेकॾहिं अव्हांखे किथे पहुचणो आहे त 2-3 कलाक पहिरीं घरां निकिरणो आहे ताकी तव्हां टाइम ते उते पुॼी सघो। ट्रैफ़िक एतिरी आहे। उनखां अलावा स्पेशली जेकॾहिं बरसातुनि जी ॻाल्हि करियां, जॾहिं खां मींहुं पवणु शुरू कयो आहे त असांजा जेके रस्ता रोड जेके आहिनि उहे ख़राबु थी चुका आहिनि। असांखे अचण में ॾाढो मसइलो थिए थो। अञा ताईं जेके आहिनि रस्तनि ते पाणी आहे छो जो बरसाति जेका आहे न मुसलसिल पवे पई। जेकॾहिं सुबुह जी बि ॻाल्हि करियां, जॾहिं मां सुबुह जो 6 वॻे ताईं उथी हुअसि त तंहिं टाइम ते बि बारिश हुई ऐं ॾाढो मज़ो पियो। जेको मौसम हो ॾाढो ख़ूबसूरत हो। पर उहा ई ॻाल्हि, जॾहिं ख़ूबसूरत मौसम त आहे पर उहे रस्ता रोड सभु शयूं ख़राबु लॻियूं पियूं आहिनि। उहा ई ॻाल्हि आउं बार बार वरझाईंदी आहियां त कॾहिं हीअ जेका बरसाति अचणु, मींहं जो अचणु जेको आहे न, उहो हमेशह रहमत हूंदो आहे, कॾहिं बि ज़हमत नाहे हूंदो। पर ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेके सिस्टम सही न आहे, इन जे करे असां वटि इहा शइ ज़हमत थी वेंदी आहे। असांजा जेके गेस्ट आहिनि, जेके मेज़बान साथी आहिनि, उहे ॿई जेके आहिनि उहे ट्रैफ़िक में फाथल आहिनि। कयूमाबाद जी जॻह ते काफ़ी ट्रैफ़िक आहे। उनखां अलावा जेके नदी वारी जेको रोड आहे उहो बि ख़राबु आहे, टुटी पियो आहे। छा आहे, पाणी उते घणो अची वियो आहे त इन वजह सां उते जेका आहे उहा माण्हू न पिया वञनि त ॿी साइड खां अचनि पिया। त उते जेके ॿी साइड खां डबल माण्हू जेके आहिनि, त तव्हां सोचो जेके हिकु रस्तो बंदि हुजे ऐं ॿिए रस्ते तां हुई रश घणी हुजे ऐं उनखां पोइ उन रस्ते तां ॿई जेके आहिनि माण्हू, ॿिन्हिनि जॻहियुनि जा माण्हू अचनि त तव्हां सोची सघो था त केॾी रश हूंदी ऐं माण्हू केतिरो डिस्टर्ब हूंदो। पर अव्हांखे आउं इहा ॻाल्हि चवणु चाहींदसि त उन रश में पंहिंजो जेको टेम्पर आहिनि उहो न विञाइजो। छो जो अक्सर ईअं थींदो आहे त जेकॾहिं असां रश में हूंदा आहियूं, असां कावड़जी पवंदा आहियूं, असां विहणु शुरू थी वेंदा आहियूं हिक ॿिए सां। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाईंदसि, ऐं पते जी ॻाल्हि आहे, मां ज़रूरु ॿुधिजो इहा ॻाल्हि। असल में असां जॾहिं हिक ॿिए सां विहणु शुरू कंदा आहियूं, असां कावड़ में अची वेंदा आहियूं त उहा शइ जेका आहे न, उहा ट्रैफ़िक, स्पेशली ट्रैफ़िक जी ॻाल्हि करियां, वधंदी वेंदी आहे। छो जो मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे, हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे, तव्हांखे ॿुधायां त आउं आयसि पे ट्रैफ़िक बि काफ़ी ज़्यादा, त उन टाइम ते 2 गाॾियूं पाण में टकराइजी वियूं। ईअं ई अचानक सां, तव्हांखे ख़बर आहे रश लॻी पई आहे, हिक ॿिए जे मथां जेके आहिनि उहे गाॾियूं हूंदियूं आहिनि। पर इहा ॻाल्हि आहे त गाॾी में हमेशह स्पेस रखिजे ताकी तव्हांजो बम्पर जेको आहे न उहो टुटी न सघे ऐं हुनजो बि जेके गाॾी आहे उहा सेफ़ रहे। इन शइ जो तव्हां थोरो डिस्टेंस रखंदा करियो गाॾी जे विच में, हमेशह जॾहिं बि जिथे बि बीहारियो। सो बहरहाल उन्हनि जी टकर थी वई पाण में। सो जो अॻियां ट्रैफ़िक, पुठियां ट्रैफ़िक, टकर थी वई, पाण में विहणु शुरू थी विया। एतिरे क़दुरु विहणु शुरू थी विया, जेका ट्रैफ़िक मुंहिंजे अंदाज़े सां 2 कलाक में ख़तमु थियणी हुई, उहा 2 कलाकनि ताईं वई हली। तव्हां सोचो, हू पाण में विढ़नि पिया, हुतां खां माना गाॾियूं हितां खां जमा थींदियूं वञनि, पुठियां खां जमा थींदियूं वञनि। ट्रैफ़िक पुलिस वारा जेके आहिनि उन्हनि वीचारनि कोशिशि कई काफ़ी, पर उहे छा था करे सघनि, उहो तव्हांखे सम्झाए ई सघनि था न। त इन जी वजह सां तव्हां पाण सम्झदार आहियो, तव्हां ॿार न आहियो, तव्हां पाण शयुनि खे सम्झो त उहा ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत थींदी। मूंखे कंहिं ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हि चई आहे त आउं हमेशह चाहियां थो त असांजे मुल्क में थाणा न हुजनि। उनजो रीज़न अव्हांखे ॿुधाईंदी हलां। हू ईअं नथा चाहिनि त माना थाणा असांखे प्रोटेक्शन न हुजे, हू चाहिनि था त असांजी अवाम एतिरो सुधरी वञे, असांजी अवाम एतिरो सुठा कमु करणु शुरू थी वञे या एतिरी सुठी थी वञे जो असांखे प्रोटेक्शन जी ज़रूरत न पवे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि करियां असांजा जेके इवेंट्स थींदा आहिनि, मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे जॾहिं ॿाहिरि निकिरंदी आहियां, असांजा वॾा इवेंट्स हूंदा आहिनि, असां इंजॉय कंदा पिया आहियूं, पार्क्स में वेंदा पिया आहियूं, गार्डन जी साइड वेंदा पिया आहियूं, ऐं असांजी प्रोटेक्शन लाइ पुलिस वारा पंहिंजे घरनि खां ॿाहिरि या असांजा जेके आर्मी फोर्सिस आहिनि उहे पंहिंजे घरनि खां ॿाहिरि करे असांजी प्रोटेक्शन लाइ बीठा हूंदा आहिनि। उहे छो बीठा हूंदा आहिनि? छो जो असां जेके आहियूं न, उहे किथे न किथे का न का हरकत कंदे मुड़ंदा न आहियूं। असां जेकॾहिं इन्हनि हरकतुनि खां मुड़ी वञूं, असां इन्हनि सभिनी शयुनि खां पासो करियूं, तव्हां मूंखे ॿुधायो छा तव्हांखे पुलिस जी ज़रूरत पवंदी? बिल्कुलु बि कोन पवंदी। स्पेशली इन्हनि ॾींहंनि में, जेके इहे ॾींहं आहिनि उन्हनि ॾींहंनि में। ऐं उन ॻाल्हि सां कनेक्टेड ॻाल्हि आहे त मुल्क में जेके आहिनि हॉस्पिटल्स बि इलाही घटि हुजनि। हॉस्पिटल्स घटि छो हुजनि? छो जो असांजी जेका सिहत आहे उहा असां तंदुरुस्ती में, असां हिते जेका बि शइ खायूं था उनजो टेस्ट ई असांखे डिफरेंट थो मिले। छो जो हर शइ में तक़रीबन मिलावट आहे। छो जो आउं जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि करियां, नंढड़े हूंदे जेके बि शयूं आउं खाईंदी हुअसि उहे हाणे खायां थी त उन्हनि जो टेस्ट डिफरेंट आहे। ऐं अक्सर मां खां पुछंदी हुअसि त मां हीउ टेस्ट डिफरेंट छो आहे?
त हू चवंदी हुई हीअ शइ मिलावट वारी आहे या पनियूं चेंज थी वेंदियूं आहिनि मिलावट वारियूं अव्हांखे नज़र ईंदियूं आहिनि त बराए महिरबानी अव्हां पंहिंजो बि ख़्यालु रखो ऐं ॿियनि जो बि ख़्यालु रखो इहे जेके मिलावटूं आहिनि उन्हनि खां पाक रहो साफ़ रहो ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां मूं टीवी ते हिकिड़ी एडवर्टाइज़मेंट ॾिठी पई मूंखे ॾाढी वणी मूंखे ॾाढी अट्रैक्टिव लॻी उन में जेको माना जेको हीरो या मेन किरदारु जे करे चवां उनखे ॾेखारियो वियो 14 अगस्त जी ॻाल्हि आहे 14 अगस्त में असां ईअं स्पेशली ईअं कंदा आहियूं असांखे पंहिंजे वतन सां मुहबत आहे ऐं हुजण बि खपे जेका क़ौम पंहिंजे वतन सां मुहबत नथी करे उहा क़ौम मिटिजी वञे थी त असां वतन सां मुहबत करियूं था असां फ़ख़्रु महसूसु करियूं था त पाकिस्तान असांजो मुल्क आहे पर उते हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखूं 14 अगस्त ते जेके झंडा असां लहरायूं था जेके झंडा असां मथे खणी रखूं था ऐं झंडा जेके आहिनि असांजे घरनि में सजियल हूंदा आहिनि उहे ई 15 अगस्त ते झंडा तव्हांखे पट ते नज़र ईंदा ॾाढी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे इन शइ खां पासो करियो कमर्शियल जेको आहे न उहो इन जे हवाले सां मूंखे ॾाढो वणियो मूंखे ॾाढो अट्रैक्टिव लॻो त इन हवाले सां असां जेकॾहिं सिर्फ़ु झंडे जी हिफ़ाज़त न असां हर शइ जी हिफ़ाज़त जेको पंहिंजे मुल्क सां रिलेटेड आहे उनखे असां जेकॾहिं ईअं ई हर ॾींहंनि मतिलबु सिर्फ़ु 14 अगस्त ते न हर ॾींहं जी हिफ़ाज़त करियूं त मुंहिंजे ख़्याल सां असांजे मुल्क में अमन ई अमन रहंदो ऐं असां जेके आहियूं न उहे ख़ुशगवार रहंदासीं ऐं जेकॾहिं अव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त पोलियो जी मुहिम जी ॻाल्हि पोलियो जी जेका मुहिम आहे उहा 15 खां मतिलबु कल्ह खां वठी 21 ताईं 21 ताईं जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे बराए महिरबानी हथ जोड़े अव्हां सभिनी खे इल्तिजा कयूं था त पोलियो जा जेके 2 क़तरा आहिनि उहे अव्हांजे ॿार खे जेका उमिरि भर जी माज़ूरी आहे उनखां बचाए सघनि था छो जो हीअ बीमारी जेकॾहिं हिकु दफ़ा थी वई त ला इलाज बीमारी आहे चवंदा आहिनि त मुसीबतूं जेके आहिनि उहे हमेशह ॿुधाए न आहिनि ईंदियूं पर कुझु मुसीबतूं अहिड़ियूं ज़रूरु हूंदियूं आहिनि जंहिंजा सॉल्यूशन जेके आहिनि उहे अव्हांजे दर ते जेके आहिनि नॉक कंदा आहिनि अव्हांजे दर ते ईंदा आहिनि ऐं अव्हांखे इल्तिजा कंदा आहिनि त बराए महिरबानी अव्हांजी जेका मुसीबत अचण वारी आहे अव्हां ते उनखां अव्हां छुटकारो पाए सघो था अव्हां उनखां छुटकारो खणी सघो था जेकॾहिं अव्हां कुझु ॻाल्हियुनि ते अमल कंदा पोलियो जी जेका टीम अव्हांजे दरनि ते अचे थी उन्हनि जी इज़त करियो उन्हनि सां जेकॾहिं तव्हां सुठो वर्ताव नथा करे सघो त पंहिंजे ॿारनि खे 2 क़तरा ज़रूरु पियारियो पंहिंजे ॿारनि खे घर में लिकाए न रखो असां वटि ईअं थिए थो त पोलियो जी जेकॾहिं टीम असां वटि पुॼी वञे थी त असां ॿारनि खे लिकाए रखूं था बराए महिरबानी तव्हां पोलियो जा 2 क़तरा ज़रूरु पियारियो ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां कल्ह मां प्रोग्राम में ॿुधी हुई मूंखे ॾाढी वणी छो जो अक्सर माण्हू चवंदा आहिनि त असां हिकु दफ़ा पोलियो जो क़तरो पियारे छॾियो आहे असां ॿिए दफ़ा उनखे ॿार खे छो पियारियूं न उहा मे बी सिहत लाइ जेको आहे न उहो ख़राबु थिए त इन वजह सां उनखे तव्हां बार बार पोलियो जा क़तरा जेके आहिनि उहे पियारे सघो था ऐं 5 उमिरि जो जेको 5 इयर्स जो जेको तव्हांजो ॿारु आहे उनखे तव्हां पोलियो जा क़तरा ज़रूरु पियारियो जेकॾहिं अव्हांजे दर ते को पोलियो जी टीम अचे थी त पंहिंजे ॿार जो जेको आहे न उहो महफ़ूज़ हिकिड़ो जेकॾहिं चई सघां थी फ्यूचर आहे त उनजो घणे खां घणो ख़्यालु रखो ऐं जेकॾहिं असां उन पोलियो वारी ई मुहिम खां या पोलियो वारी ॻाल्हि खां ई असां जेकॾहिं अॻिते वधूं त असां वटि जीजल बि आहे रोज़ानी जीजल असां रोज़ु पढ़ंदा आहियूं नालो ॾाढो ख़ूबसूरत आहे रोज़ानी जीजल जेको असां रोज़ु पढ़ंदा आहियूं अव्हांखे ॿुधाईंदी हलां जेकॾहिं अव्हांजी वेबसाइट तव्हांजे हथ में जीजल न आहे मौजूदु जी मुंहिंजे हथ में मौजूदु आहे ॾाढी लकी आहियां छो जो मूं वटि जीजल मौजूदु आहे पर अव्हां वटि जेकॾहिं जीजल मौजूदु न आहे त अव्हां वेबसाइट ते वञी करे पढ़ी सघो था जंहिंजी वेबसाइट आहे www.dailyjeejal.com ऐं जेकॾहिं अव्हांखे आउं तारीख़ जे बारे में ॿुधाईंदी हलां छो जो घणा माण्हू जेके आहिनि न उहे न्यूज़ पेपर इन जे करे पढ़ंदा आहिनि ताकी उन्हनि खे तारीख़ ख़बर पइजी वञे तारीख़ अव्हांखे ॿुधाईंदी हलां आङारे जो ॾींहुं आहे 16 अगस्त आहे 2022 ऐं 17 मुहर्रमुल हराम आहे ऐं जेकॾहिं पहिरीं ख़बर जी तरफ़ असां वञूं त शहबाज़ हुकूमत जो अवाम ते ॿीहरवार पेट्रोल हिकु ई धक में 6 रुपया 72 पैसा महांगो डीज़ल ते 51 पैसा रिलीफ मिली चुकी आहे इमरान सां गॾु साकिब निसार बि ॾोहारी आहे नवाज़ शरीफ़ सेप्टेंबर में पाकिस्तान ईंदो कप्तान खे आणण वारा कुझु न सिखंदा मुस्लिम लीग नून जो चवणु आहे ऐं उन खां अलावा जेकॾहिं अव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त मां पहुची वियो आहियां देरि थी वई मूंखे माज़रत सां तव्हां पंहिंजो प्रोग्राम स्टार्ट कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी पर तव्हां ख़बरूं जीजलियूं पढ़ो था मां तव्हांखे ख़बर ॿुधायां त अॼु कराची में वरी रोड रस्ता मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बंदि आहिनि सो मूंखे देरि थी वई पहुचण में छो त आउं जंहिं रस्ते खां ईंदो आहियां मूंखे इहो ई अंदाज़ो मां 1.5 कलाक पहिरियां घरां निकिरंदो आहियां ॾिसो न मूं उहा ई ॻाल्हि कई हुई मूं चयोमांसि पाण खे जेकॾहिं केॾा पुॼणो आहे त इलाही अॻु निकिरणो पवे सही 1.5 कलाक पहिरियां निकिरां थो जेतोणीकि असांजे ऑफिस जो ऐं घर जो जेको रस्तो आहे टोटली 20 मिंटनि जो आहे पर पोइ बि मां 1.5 कलाक पहिरियां निकिरंदो आहियां तंहिं हूंदे बि असांजा ट्रैफ़िक जा जेके
जेकी दोस्त आहिनि उहे मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते रस्तनि खे बंदि कयूं बीठा आहिनि, माना हिकिड़े साइड जी ट्रैफिक छॾनि था, वरी ॿिए साइड जी खे रोकनि था, इन जे करे बि तमामु घणी परेशानी थिए थी। ऐं जेकी मौजूद महिमान आहिनि अॼोके प्रोग्राम जा उहे मूंखां पोइ अञा रस्ते ते फाथल आहिनि, रस्ते में राब्तो थियो पए। उहा ई ॻाल्हि ॿुधाई पई त महिमान बि ऐं जेके मेज़बान साथी आहिनि उहे ॿई जेके आहिनि उहे ट्रैफिक में फाथल आहिनि। मूं इहो सोचियो आहे त हाणे प्रोग्राम जेकॾहिं करिणो आहे त मां राति जो हिते हिन स्टूडियो छत ते सुम्हां थो, सुबुह जो हितां ई ज़बरदस्त कहाणी चवंदो मां हिते ई आहियां। सवाल आउं पुछी वियो आहियां तव्हांजी ख़िदमत में, उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, तव्हां बि मसइलनि खे फेस कंदा हूंदो, मोड़ींदा हूंदो। इहा ई ज़िंदगी आहे ऐं इहो ई जीवन आहे, इहा ई हयाती आहे, मसइलनि खे फेस करे अॻिते वधणो आहे। हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मां अचण ताईं ब्रेक थो वठां छो त हिनखे साई अचे, यको ॻाल्हायो आहे वीचारीअ। सो साई वठूं था, मोटी अचूं था, तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो प्रोग्राम। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु पिरे बि तव्हांखे ॿुधाए चुकी आहे, आउं बि तव्हांखे गुज़ारिश कयां थो त पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। पंहिंजा ॿार जेकी 5 सालनि ताईं जा आहिनि तव्हांजे घरनि में, उन्हनि खे लिकायो न, उन्हनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। ऐं तव्हां इहो अज़म कयो त तव्हांखे पंहिंजे ॿार खे पंहिंजे पेरनि ते बीहारणो आहे। 15 तारीख़ खां वठी 21 अगस्त ताईं इहा पोलियो मुहिम शुरू थी चुकी आहे। मुसीबत आहे पोलियो असांजे मथां, इन मुसीबत खां टारे जे लाइ, मुसीबत जी हिफ़ाज़त जे लाइ पोलियो जी टीम तव्हांजे दरवाज़े ते पहुचे थी। ऐं इहा ज़िंदगी आहे जेका दरवाज़ो खड़काईंदी आहे। पंहिंजे ॿार जी ज़िंदगी बचायो, पंहिंजे ॿार खे माज़ूरीअ खां बचायो, पाकिस्तान खे माज़ूरीअ खां बचायो। मां इन करे चवंदो आहियां पाकिस्तान खे माज़ूरीअ खां बचायो छो त असांजो ॿारु मुस्तक़बिल जो महिमार आहे। उहो माज़ूर थींदो त मसइलो थी वेंदो। जेकॾहिं ॿारु असांजो मज़बूत हूंदो, ॿारु हिफ़ाज़त सां हूंदो त पाकिस्तान मज़बूत थींदो, पाकिस्तान हिफ़ाज़त सां हूंदो। 15 तारीख़ खां वठी करे 21 तारीख़ ताईं इहा मुहिम जारी रहंदी। सो महिरबानी करे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरिजो। टीम जेकॾहिं तव्हांजे दरवाज़े ते अचे थी त महिरबानी करे हुन सां सहकार कयो। पंहिंजनि ॿारनि खे लिकायो न, जेकॾहिं को ॿारु सुतल आहे त उनखे ॿुधारियो ऐं पंहिंजे ॿार जी ज़िंदगी बचायो, मुस्तक़बिल बचायो, मुस्तक़बिल संवारियो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। मौज़ूद महिमान पहुची चुका आहिनि, उन्हनि जो तारीफ़ पिरे कराईंदी। जी बिल्कुलु, अव्हां सही चयो। ज़िंदगी अव्हां जे दर ते नॉक करे थी त ज़िंदगी खे जेको आहे उहो उन ते दर बंदि न करियो, उन लाइ दर खोलियो ऐं पोलियो जा कतरा ज़रूरु पियारियो। जेकॾहिं मौज़ूज़ महिमाननि जी तरफ़ वञा त असां सां गॾु जेके पहिरीं महिमान मौजूदु आहिनि, अव्हांखे जेका पहिरीं स्क्रीन ते नज़र ईंदियूं, लैला परवीन साहिबा जेके सोशल वर्कर आहिनि, ऐं उनखां अलावा पीपल्स पार्टी में बि एज़ अ वर्कर कमु कनि थियूं। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं उनखां अलावा जेके ॿिया महिमान असां वटि मौजूदु आहिनि प्रोग्राम में, उन्हनि जो बि अव्हां सां तारुफ़ कराईंदी हलां त मैडम रोज़ खान जेके सोशल वर्कर आहिनि ऐं सुठे तरीक़े सां कमु करे रहियूं आहिनि। ऐं असां जेके बि असां वटि ईंदा आहिनि, जेके कमु करे रहिया हूंदा आहिनि, स्पेशली सोशली कमु, सोशल लाइ, माण्हुनि लाइ कमु करे रहिया हूंदा आहिनि, त उन्हनि लाइ हमेशह असां दुआगू हूंदा आहियूं। ऐं अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं उनखां अलावा हिन साइड जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि, ॾाढा सुठा सिंध जा एक्टर आहिनि। 30 साल या 35 साल जेको आहे न, पुठियां वञा हली त पाण जेके आहिनि काफ़ी जेके आहिनि उहे स्टेज ड्रामा करे चुका आहिनि, ॾाढी सुठी एक्टिंग करे चुका आहिनि। ऐं उनखां अलावा सिंध TV ते स्पेशली जेके आहिनि बेशुमार सीरियल्स करे चुका आहिनि, हॉरर मूवीज़ करे चुका आहिनि। हॉरर मूवी में ॾाढो मुश्किल हूंदो आहे, हॉरर मूवीज़ करे चुका आहिनि। ऐं उनखां अलावा जेके आहिनि नालाइक जेका फिल्म आहे उनजे बारे में ज़रूरु पुछंदासीं, उहे बि करे चुका आहिनि। वॉइस ऑफ सिंध में बि जेको आहे जॾहिं उहो उनमें बि खाका करे चुका आहिनि। गुलाम नबी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। थैंक यू। ऐं इनखां अलावा सुठा सिंगर बि मौजूदु आहिनि, छो जो तव्हांखे प्रोग्राम जो पेट्रन ख़बर आहे, ॾाढा सुठा सिंगर मौजूदु आहिनि। असां वटि रज़ाक राई साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं इनखां अलावा सिंध जा ॾाढा सुठा सिंगर, म्यूज़िशियन उस्ताद बादल राई साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। ऐं ढोलक जेके वॼाईंदा मोहम्मद अली साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भलीकार चऊं था। वाह वाह, सभई मौजूद महिमान पहुची चुका आहिनि। प्रोग्राम तव्हां ॾिसजो, आख़िर ताईं तव्हांखे ज़रूरु वणंदो। असां वटि ॾाढा प्यारा महिमान आहिनि, ॿिन्ही तरफ़नि खां प्यारा महिमान आहिनि। सो स्टार्ट चऊं था लेडीज़ फर्स्ट वाला। जी लेडीज़ फर्स्ट का पूछूं, मैडम आप क्या करती हैं आजकल की, क्या एक्टिविटीज़ हैं आपकी? अस्सलाम वालेकुम। पहले तो बहुत शुक्रिया आप लोगों का, आप लोगों ने मुझे यहाँ इनवाइट किया। और आजकल की जो एक्टिविटीज़ आपके सामने है कि बहुत सारे इलेक्शन के हवाले से प्रोग्राम्स चल रहे हैं। इसके अलावा भी लास्ट 14 अगस्त था, उसके हवाले से प्रोग्राम्स थे। इसके अलावा ये नहीं कि ये पूरा जो 2 महीने थे हमारे, जो लास्ट वन था ईद से लेकर फिर मुहर्रम, फिर वो बारिशों ने एक उसमें मज़ीद कुछ मिक्स कर दिया और बहुत सारी चीज़ें वो डिले भी हो गई, पोस्टपोन भी हुई। जैसे हमारे इलेक्शन पोस्टपोन हो गए थे, तो अब 28 को है इंशाल्लाह। तो बस उसके हवाले से पार्टी की तरफ से उसमें वर्किंग कर रहे हैं। अच्छा। और इसके अलावा सोशल वर्क वो अल्हम्दुलिल्लाह वो स्टार्ट किया हुआ है और उसमें बहुत सारी चीज़ें हैं। जैसे हमने
एजुकेशन पे हम काम कर रहे हैं, हेल्थ पे हम लोग काम कर रहे हैं, और इसके अलावा जो वुमेंस के हवाले से, उनकी एम्पावरमेंट के हवाले से हम काम कर रहे हैं। मुख्तलिफ ट्रेनिंग्स हैं, मुख्तलिफ कोर्सेज हैं जो हम ख़वातीन को दे रहे हैं, जो यतीम बच्चियाँ हैं, लड़कियाँ हैं, उनको भी, ताकि वो लाइक जो घर पे काम करती है, स्पेशली मेरी टारगेट वो लड़कियां, ख़वातीन, ताकि वो इंडिपेंडेंट हो Yes, सके। of course, आपसे जो है ना इस मौजू पे हम डिटेल में बात करेंगे। मैडम रोज भी हमारे साथ रोज खान मौजूद की है। तो क्या बात है जी, फेसबुक पे आपने वो जो है ना वो बड़ा चर्चा किया हुआ है। हाँ, हमेशा देखता रहता हूँ फेसबुक पे, कम से कम 30 फोटो रोज अपलोड होते हैं। माशाल्लाह, मतलब इतनी एक्टिव है फेसबुक पे, क्या रीजन है इस चीज का? हाँ, शुक्रिया। रीजंस यही है कि लोगों की हेल्प करना, लोगों की मदद करना, लोगों से प्यार करना। क्योंकि मैं जब खुद भी एक बहुत छोटे सी फैमिली से बिलोंग करती थी, और जिस तरह मैं आई और मैं लोगों के बीच में आके मैंने दिखाया कि लेडीज़ आगे आ सकती है, और लेडीज़ में वो पावर है कि वो अपने लिए जगह बना सकती है। तो मैं एक अच्छा, आपको पता है कि ऐसे ख़ानदान से थी कि जहाँ लड़कियाँ कभी बाहर नहीं आती थी, और मैं फर्स्ट वो लेडीज़ थी अपनी ख़ानदान की जो बाहर आई, जिसने तालीम करके अपना दिखाया कि एजुकेशन भी वो ले सकती है, वो सियासत में भी उतर सकती है, और फर्स्ट इलेक्शन मैंने वहाँ लड़ा और जीत के भी दिखाया। अच्छा, माशाल्लाह। तो ये सब कुछ उनको मैंने ख़ानदान में, इसलिए फिर ख़ानदान वालों ने बड़ा अप्रिशिएट किया। आज देखें, मुझे देख के लड़कियाँ वहाँ तालीम भी हासिल कर रही है, अब सियासत का भी शौक है, क्योंकि सियासत को लोग बहुत गंदा समझते हैं, इस तरह गंदा वो नहीं है। अच्छा, आप उसको अगर काइंडली अच्छे तरीके से करें तो लोगों की उसमें हेल्प कर सकते हैं। मतलब अच्छे लोग भी हैं। हाँ, बहुत अच्छे लोग हैं। अच्छा, गंदी चीज कुछ नहीं होती है, हमारी सोचों में फितूर होता है। गंदी होती है। Exactly, जब हाँ। लेडीज कुछ इस तरह बाहर आती है ना, तो लोग एक माइंड बना लेते कि यार ये बाहर है और ये सियासत में है तो ये बड़ी अजीब सी होगी, ये सोशल वर्कर है तो बड़ी अजीब सी होगी, ये फलाना। लेकिन ऐसा कुछ नहीं होता है। लेडीज जब बाहर आती है और औरत जब बाहर आती है तो वो बहुत पावर के साथ आती है। बिल्कुल। और अल्लाह ताला ने उसमें भी उतना गट्स रखा है जितना एक जेंट्स के अंदर होता है, सही एक बात मर्द है। के अंदर होता है। तो हमें उन मर्दों के लिए मैं एक मैसेज दूंगी कि आप प्लीज़, जो औरतें बेचारी आ रही हैं बाहर, आप मज़ीद उनको तनकीद करने की बजाय उनको अप्रिशिएट करें और उनका सपोर्ट करें। ज़बरदस्त। तहां ॿुधायो, तहां खे कंहिं सपोर्ट कयो? असांखे ज़फ़र साहब डायरेक्टर असां सिंध टीवी जो, हुनजी महिरबानी सां असां आयासीं। पहिरियों असां स्टेज शो कंदा हुआसीं शिकारपुर में। अच्छा। वहाँ उतां पोइ कराची में अची वियासीं त ड्रामनि में कमु शुरू कयोसीं। अलहमदिल्ला सुठा जेके बि किरदार ॾिनो उन में अदा कयासीं। इमरान चांडियो साहब, हुनजी फिल्म हिकिड़ी ठाही नालायक, हुन में बि कमु करे चुकासीं। अल्हम्दुलिल्लाह। कुझु न चयूं त फिल्म जो नालो नालायक आहे, तव्हां चयो त मां हिन में कमु कंदुमि। बिल्कुलु चयोसीं। नालो ई अहिड़ो आहे न, नालायक। नालो अहिड़ो आहे, नालायक त पोइ करिणो आहे नी सर। तव्हां चयो त मां बि नालायक आहियां। जी जी, असां ईअं चयोसीं, मूंखे बि करिणो आहे हिन में। इहे ई करिणो आहे न। तो अलहमदिल्ला ॿ टे ॿिया बि कयासीं ड्रामा। दुश्मन ड्रामो हुयो, उन में बि किरदारु कयोसीं। तमीराती बिल्डिंग हो, ज़फ़र साहब डायरेक्टर हो, हुन सां बि कमु कयोसीं। हुन ड्रामे बि काफ़ी ड्रामा सारा कया आहिनि अलहमदिल्ला। खाका कया अथव? खाका कया आहिनि। वाई साहब सिंध में हिसो वरितोसीं, हुन में बि खाका कयासीं। अलहमदिल्ला सुठा विया। सही सही। पोइ माइटनि ॾिठा खाका? माइटनि ॾिठा, ॾाढा ख़ुशि थिया, टेलीफोन बि अचनि। अच्छा, उनजी तरफ़ खां सपोर्ट हुई माइटनि जी तरफ़ माशाल्लाह, खां? अलहमदिल्ला। पोइ पाड़े ओड़े में घुमियो फिरियो त माण्हू चवनि पिया हे खाकनि वारो अथई। हा, माण्हू चवनि पिया। जी जी, बिल्कुलु। मां चवां थो अहिड़ो कमु कयो जो तव्हांजा पंहिंजा खाका ठहनि वरी। इंशाअल्लाह ताला, इंशाअल्लाह ताला। महिनत करणु पंहिंजो फर्ज़ आहे। बाक़ी भलो माण्हू आहे, दिल पिशोरी माण्हू आहे। बिल्कुलु, कचहरी कोई न शक न कंदा है। ते गुलाम महिरबानी सर, थैंक यू। अवां जी इजाज़त सां गाने जी तरफ़ वञूं था असां। रज़ाक राई अल्लाह साहब। ख़ुशि रखे। रज़ाक राई साहब अॼु सफ़ा ईअं माना दर्जे खां ताज़ो वॻो खणी आयो आहे। माशाल्लाह, ॾाढो सुहिणो ठहे थो कलर इहो तव्हां ते। दिल बरवियो, दिल वही हो दिल बरवियो, वेस मटिया के लाए, शौक कया के लाए, वेस मटिया के लाए। दिल वही हो दिल बरवियो, हो दिल वही दिल बरवियो, वेस मटिया के लाए, शौक कया के लाए, वेस मटिया के लाए।
हो केड़ी खबर दिल खसजी वेंदी वापस छा मिली मूंखे वेंदी केड़ी खबर दिल खसजी वेंदी वापस छा मिली मूंखे वेंदी माण्हू हो अहिड़ो सुहिणो सफ़ा दिल ॾेई मूं कई न पुछा माण्हू हो अहिड़ो सुहिणो सफ़ा दिल ॾेई मूं कई न पुछा घस जलिया के लाए शौक़ कया के लाए वे समझिया के लाए हो दिल वई हो दिल भर वियो हो दिल वई हो दिल भर वियो वे समझिया के लाए शौक़ कया के लाए वे समझिया के लाए ओ माण्हू माया मजनू न आया वलियूं थी कीअं रस्ता सजाया ओ माण्हू माया मजनू न आया वलियूं थी कीअं रस्ता सजाया फरहाद न आया जोरिया जबल आशिक आया दिल जो पुठल फरहाद न आया जोरिया जबल आशिक आया दिल जो पुठल शेर रुला के लाए बेसमटिया के लाए शौक़ गया के लाए हो दिल वई हो दिल भर वियो दिल वई हो दिल भर वियो बेसमटिया के लाए शौक़ गया के लाए वे समझिया के लाए हो शाह मोहम्मद नालो ॿुधाई उथली नबी हर मूंखे ॾिठाई हो शाह मोहम्मद नालो ॿुधाई उथली नबी हर मूंखे ॾिठाई दुनिया अजब जी बेगर्ज़ आहे कंहिंखे बि कंहिंजो को गर्ज़ न आहे दुनिया अजब जी बेगर्ज़ आहे कंहिंखे बि कंहिंजो को गर्ज़ न आहे पोइ जिया के लाए शौक़ कया के लाए बेसमझिया के लाए हो दिल वई हो दिल भर वियो दिल वई हो दिल भर वियो वे समटिया के लाए शौक़ कया के लाए वे समटिया के लाए शौक़ कया के लाए वे समटिया के लाए वाह शौक़ मटिया कंहिं लाइ शौक़ कया कंहिं लाइ वे शौक़ समझिया कया बसि। मां जो लाइ शौक़ मटिया पंहिंजे लाइ कयो ॿिए लाइ न कयो असां ब्रेक पंहिंजे लाइ था वठूं भला हा बिल्कुलु पर पंहिंजे लाइ वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध
सलाम सन में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं असां सां गॾु मौज़ महिमान गॾु थी विया आहिनि ऐं कचहरी भले पई चांहि बि पीअनि पिया पोइ चांहि पीअनि था त पोइ हाणे साईं तव्हां चांहि जा मवाली लॻो था थोड़ा कुछ आहियूं मवाली पोइ थोरा इन कुझु इन करे मां चवां थो त तव्हां सां घटि ॻाल्हायां तव्हां चांहि पीओ न मज़ो ख़राबु थी बिल्कुलु चांहि पियूं था ॻाल्हायो जेको वेंदो हाणे तव्हां ॿुधायो चांहि पीअंदो या ॻाल्हाईंदो सही तव्हांखे जेको तव्हांखे मंज़ूर थिए असां क़बूल आहे अच्छा असांखे इहो ॿुधायो त वॉइस ऑफ सिंध में जेके तव्हां खाका कया उनजो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे जो कंहिंजा खाका कया हुआ सुठा मां ज़्यादातर पुलिस जो रोल कयो आहे अच्छा जी जी पुलिस में उहो रोल कयो आहे उन में सुठा विया आहिनि ज़फ़र साहब हुयो पाण सही बहितरीनु VIP हा ॿियो शिकारपुर में असां हिकिड़ो ड्रामो कयोसीं ज़ाल ज़हर मुड़ुसु माखी इहो कमु यार टाइटल बोलो ज़ाल ज़हर मुड़ुसु माखी यार इहो अपोजिट हुजणु खपेव उन में असां देव जो किरदारु अदा कयोसीं देव जो देव जो देव माना जिन माना वॾो जिन माना जिन अच्छा बिल्कुलु देव लॻी पियो थो उस्ताद लॻा बि थो बाक़ाइदे थोरो घणो कयो बकरी जा सिंग हयूं स्टेज ते जंहिंमहिल आयासीं त बोता बोता पंहिंजा हुया जेके स्टेज ते पुगासीं त पहिरियों बिजली बंदि हुई उहो खोलियूं धुओं कढियूं हुन में मूंखे ज़ाहिर कयूं धुएं मुज़ाहिर कयूं वॾो VIP किरदारु थी वियो महिमान ख़ुशी असांजो सभागो जतोई DS पंहिंजो DC साहिबु सभागो जतोई अच्छा उहो हुयो उन अवार्ड ॾिनो उन ड्रामे में न इहो जॾहिं पाण सिंग मिंग में पातव त पोइ पाण खे आईने में ॾिठो भउ थियो पाण खां साईं भउ त अहिड़ो थियो पर पाण खे भउ पियो थिए कॾहिं कॾहिं थींदो आहे धुओं निकिरंदो आहे न धुओं निकिरंदो आहे पाण खे भउ पियो धुओं निकिरी वेंदो आहे मां सच में त जिनो थी वियो आहे बिल्कुलु बिल्कुलु सही हूअं छा कंदा आहियो साईं हूअं ज़ाती ज़िंदगीअ में कमकार बसि कोच या ड्राइवर हो न ड्राइवर न बाक़ी आहिनि अलहमदिल्ला पुलिस में आहिनि पुलिस में हो न मतलब तव्हांजा खाका भी कया आहिनि वरी तव्हां माना में जेके रियल लाइफ करी उन में भी पुलिस में आहियो पुलिस जो हां मतलब उते भी तव्हांखे शौक़ शुरू खां पुलिस जो ई हुयो जी जबरदस्त बहितरीन सुठी ॻाल्हि आहे यार कहिड़ो किरदारु तव्हां करणो चाहियो था हाणे दिलि चाहियो जेको किरदारु ईंदो करे वेंदासीं इंशाअल्लाह ताला अल्लाह जो हुकुम सां सही जबरदस्त माना अञा फ्यूचर में करणु चाहियो था बिल्कुलु चाहियूं था जबरदस्त चांहि बहितरीन पीअंदो या न कचहरी कंदो सर तव्हांजी मर्ज़ी कचहरी जो त हाज़ुर आहियूं चांहि पीअंदो छो त मां चयुमि त लेडीज़ भले पी वठे चांहि सर बिल्कुलु बिल्कुलु असां वरी पीअंदासीं ॿाहिरि साईं असां तैयार आहियूं मोहतरमा आप सुबह सवेरे उठती हैं या देर से उठती हैं या आपको खामखागी आज जो है ना वो क्या कहते हैं कि डिस्टर्ब किया आपको सुबह सवेर तो मैं नहीं उठती एक्चुअली मैं सोती ही मतलब फजर की नमाज पढ़ के देन जो और पढ़ाई होती है उसके बाद सुबह के टाइम 7-8 बजे पूरी रात जागने से पता है क्या होता है है एक बात ये कि चोर चोरी करने घर नहीं आते पता होता है उनको कि भाई घर वाले जाग रहे हैं ये कितना फायदा है अच्छा जागने का लेकिन वो तो रीजन उनको तब पता चलेगा ना जब आके देखेंगे जब वो आएंगे तो खाली हाथ तो नहीं जाएंगे ना सही तो बहरहाल जागते अच्छा जागने का रीजन क्या है आपका देखिए सबसे बड़ा रीजन तो मेरी एक दोस्त है अच्छा वो यही है यही सारी रात ही फोन पे लगी रहती हैं अच्छा तो दूसरा ये कि हम लोग पॉलिटिकल उसमें फील्ड में तो हम लोग जैसे घर वापस आते हैं रात में लेट आप लोग की फील्ड भी कुछ इसी किस्म की अगर रात में तो रात में हम लोग आ रहे हैं 10 बजे 11 बजे फिर घर की रूटीन है सारी चीजें वो भी देखनी होती है मैनेज करनी होती है देन उसके बाद हम सोशल मीडिया पे बैठ जाते हैं अच्छा ये सिर्फ हमारी नहीं आप देखिए छोटे छोटे बच्चों की भी आजकल बीमारी यही है कि वो मोबाइल जो है ना वो एक पोस्ट मैंने देखी थी उसमें ये था कि पाकिस्तानी जब तक के मोबाइल की जान नहीं छोड़ते जब तक के मोबाइल खुद छूट के उनके मुंह पे ना लग जाए कि ठीक है जी अब तुम्हारे असाब बिल्कुल खत्म हो गए खुद मतलब तो हम लोग बड़ा ये सोशल मीडिया जो है ना वो बहुत बड़ी हमारी एक वीकनेस हो गई है और उस पर जब हम लगते हैं वो पूरी दुनिया की यूनिवर्स है तो वो एक जगह से दूसरी जगह और फिर हमारे पास एक तो वो है नहीं प्लेटफॉर्म आप फेसबुक को आप अपलोड कर रहे हैं आप इंस्टा को देख रहे हैं आप ट्विटर को देख रहे हैं लिंक्डइन पे चले गए मतलब मूंखे त लॻे थो त ईंदड़ जेको वक़्तु आहे तब्दीली त हूअं बि अचे थी ईंदड़ वक़्तु अहिड़ो आहे माण्हू सभई राति जो जागनि था ऐं ॾींहं जो सुम्हनि था ईंदड़ वक़्त में ॾींहं जो जेको आहे हर शइ बंदि हूंदी राति जो ई सभई ॾींहं जो ट्रैफिक बंदि हूंदी मार्केटूं बंदि हूंदियूं छो त हर को माण्हू कराचीअ जो त 1-2 बजे ई उथे थो माण्हू जी जी सो मसइलो इहो थी वेंदो तव्हांजो छा ख़्यालु आहे ईअं कजे साईं बिल्कुलु तव्हांजी ईअं खपे कराची जो शहर बिल्कुल भी ये न तव्हांजी ड्यूटी पुलिस में राति जो आहे ॾींहं जो आहे
असां ॾींहं जो जी जी ॾींहं जो आहे बिल्कुल भी ईअं न कजे ॾींहं जेको आहे उहो जागण न हूंदो आहे राति जी जेका निंड हूंदी आहे न लेकिन हे त उल्टो दौर थो हले नी बाबा हे त उल्टो दौर थो हले नी न पर राति जो ड्यूटी तव्हांजी लॻी हाणे कराची में तव्हां ॾिसो तक़रीबन दुकान जेके खुलनि था 1 बजे खां पोइ था खुलनि हाँ ॾींहं जो सुता पिया आहिनि राति जो जागनि था इहो ई सिस्टम हले थो न साईं तव्हांजी राति जो ड्यूटी लॻी आहे त पोइ तव्हां निंड न कंदव कंदा आहियूं साईं असां निंड न कंदा न कंदा आहियूं निंड त करणु राति जो लाज़मी आहे न साईं न कंदा आहियूं ड्यूटी अहिड़ी आहे ड्यूटी आहे न ड्यूटी आहे ड्यूटी इज़ ड्यूटी न पर छा वेही करे माना ड्यूटी परफॉर्म कंदा या बीठल हूंदा हो न बीठल हूंदा वेठा हूंदा कॾहिं उथंदा कॾहिं वेहण घुमंदा सां त निंड अची वेंदी आहे वेहण सां निंड ईंदी आहे उनजे करे थोड़ा हेॾां होॾां घुमंदा आहियूं हलता रहता है बहरहाल, हलता रहता है। मैडम बस हम अगर मौजूद हैं हमें ये बताइएगा कि आपने दूसरी कौन मतलब एक तो आपने अपनी बताई एक्टिविटीज सारी हैं दूसरा क्या क्या करती हैं मतलब दूसरी कौन कौन सी एक्टिविटीज हैं कौन कौन सी डेजिग्नेशन पे हैं आप? मैं इस वक्त हूँ इंफॉर्मेशन सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट साउथ पाकिस्तान पीपल्स पार्टी। अच्छा। और ये मेरा ओहदा है मेरा काम है इंफॉर्मेशन को आगे करना। अच्छा। पार्टी क्या जितनी भी हमारे जो होते हैं सिस्टम से साउथ का है पूरे ऑल कराची फिर उसे हम आगे चलाते हैं या मैसेज होता है चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब का उसे हम फॉरवर्ड करते हैं पूरी मीडिया पे ट्विटर पे और इस तरह हम मीडिया पे आके भी उनके जो मैसेज होते हैं उनको हम आगे फैलाते हैं। लाजमी ये है पाकिस्तान पीपल्स पार्टी एक बड़े प्लेटफॉर्म पे इस वक्त काम कर रही है और पाकिस्तान उनका एक अपना प्लेटफॉर्म है तो इंशाल्लाह शुरू से पीपल्स पार्टी में हैं आप बिल्कुल या पहले किसी और पार्टी में थे नहीं आप? किसी भी कभी भी नहीं बचपन से अब तक अच्छा पाकिस्तान पीपल्स पार्टी। माशाल्लाह अच्छा क्या इंस्पिरेशन थी पीपल्स पार्टी में आने की? बीबी बेनज़ीर भुट्टो साहिबा सही। बचपन में बस वो छोटी थी जब उनको देखा तो फर्स्ट टाइम उनसे जब मिला तो मुझे बड़ा उनसे मुलाकात हुई थी आपकी? हाँ मेरी मुलाकात उनसे हुई थी और फर्स्ट टाइम जब मैं उनसे मिली तो मैं बहुत छोटी थी खैर तो वो फर्स्ट मेरे अपने घर पे ही आई थी नज़दीकी थी तो मैं उनसे मिली और बाकायदा उन्होंने मुझे गोद में भी बिठाया और बहुत प्यार किया मुझे बहुत अच्छी लगती थी। तो बस मैं उनको बस बचपन से ही फॉलो करती थी फिर पुप्पी मेरे हस्बैंड फिर मेरे घर वाले वो सब पाकिस्तान पीपल्स पार्टी को ही प्यार करते थे क्योंकि मेरा इलाका ही घर ही पाकिस्तान पीपल्स पार्टी का लियारी था में? लियारी का लियारी में, हल्का अच्छा, वो पूरा हल्का 107 से लेके पूरा हल्का वहाँ पर से जो एक गाना बजता था दिला 3 बजे तो वो लोग झूम उठते वो थे। जो कंपोज किया हुआ है हाँ। ना मेरा नहीं ख्याल के उस जैसी कोई कंपोजिशन आई बस वो होगी। एक गाना बजता था बस लोग वहाँ जितने भी काम हो उसको साइड कर छोड़ देते, और वो exactly, इतना मुझे बहुत झूमते अच्छा लगता इतना है वो प्यार गाना। और बीबी के लिए जो बीबी जब आती थी ना तो वो हमारे यहाँ पर खम्बे होते वो खम्बों पे चढ़ जाते थे वो दरख्तों पे लटक जाते थे उनको देखने के लिए। इस तरह जब बीबी का इंतकाल हुआ तो यकीन करें एक शोक का जो समा था 3 दिन नहीं पूरा 6 महीने सही बात हमारे है। उन इलाकों में लोग रोते और आज भी रोते ये कि अब तक नहीं भूले। सही बात और है। अब भी हमारी बीबी आसफा साहिबा आई थी बीच में इतना प्यार होता है कि उनके लिए फूलों को वहाँ हमारे यहाँ पर बड़ी बड़ी वो प्लाजे बने हुए ना तो वहाँ लोग चले जाते हैं इतने ज्यादा फूल ऊपर से बरसा रहे होते हैं माशाल्लाह। इतना प्यार है वाह वाह यानी मौलाना कि साहब जुनून है। तव्हां सां को प्यार करण वारो माण्हू आहे साईं असां मोमिन माण्हू आहियूं को प्यार करण वारो कोन्हे छो भला सिर्फ़ु माउ पीउ जो प्यार ॾिठो आहे हा तव्हां पाण भला प्यार कयो पाण बि कोन कयोसीं साईं बाक़ी छा प्यार कयो? में साईं ज़िंदगी ईअं अलाह वारा गुज़ारे। माण्हू आहियूं हा बसि सभिनी खे सलाम कंदा आहियूं हाँ। सिंध भरियो सलाम जेको कंदो उनखे 10 दफ़ा कंदासीं अच्छा जेको न कंदो त उन सां न कंदासीं अल्लाह सां त प्यार आहे अल्लाह त हाणे पंहिंजी शइ आहे उहा त उनजे लाइ त को चई न सघे नी सही माना मोहब्बत ॿारनि कई बच्चनि था न। बिल्कुलु रब पाक सां मोहबत कई आहे ॿारनि बच्चनि सां त प्यार हूंदो न ॿार नंढड़ा मासूम न कंदा आहियूं घर में ईंदा आहियूं त बचड़ा ईंदा आहिनि थकिया ईंदा आहियूं भाकुर पाईंदा आहिनि थका ई ॾेई वेंदा आहिनि घणियूं शादियूं कयूं अथव माशाल्लाह हिकिड़ी कई आहे अच्छा माशाल्लाह हिकिड़ी उहा इंतकाल थी वई आहे उन मां 4 बच्चा आहिनि ॿार आहिनि हा हाणे हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे अच्छा 12 रबियुल अवल जी इहो इंतकाल सां गॾु माशाल्लाह बि चयव न ॿी शादी जो माशाल्लाह चयो ॿी चयो शादी। माशाल्लाह चार बच्चा घरायूं ॿी इंतकाल ॿी घरवारी लाइ जो माशाल्लाह हाणे प्रोग्राम आहे उनजे लाइ चयोसीं हाणे माना प्रोग्राम आहे माशाल्लाह बि हाणे आहे अच्छा जी जी कॾहिं आहे प्रोग्राम तारीख़ का 12 रबियुल अवल जेका रबियुल अवल महीनो ईंदो अच्छा, नी माना- हुनजी पहिरीं तारीख़ छोकिरी ॾिसी जॾी अथव हा मतलब अञा महीने चओ था में प्यार न ही कयो आहे हे त कुदरत जे तरफ़ां थियो न साईं अच्छा प्यार त उहो थींदो आहे जेको प्यार शुरू में माण्हू आस्ते आस्ते प्यार कर हे त अचानक हो मुंहिंजा वाक़ुफ़ न हुया न असां हुनजा वाक़ुफ़ हुआसीं कुदरत जे हिसाब खां जेको थियो हूंदो आहे उन्हनि छोकिरी तव्हांखे ॾिठो आहे पाण न हुन न ॾिठो आहे शुक्र कयो अञा न ॾिठो अथई ॾिठो बि हूंदई कहिड़ी ख़बर फोटू बोटू को मोकिलियो न अथव उहो तस्वीरां मोकिलियूंसीं मां पाण वियुमि हुननि ॾे
उन्हनि सां ॻाल्हायोसीं माशाल्लाह उन्हनि न तस्वीर माना एडिट करे सुठो फिल्टर बिल्टर आहियो न फिल्टर को बग़ैर असां पाण ई फिल्टर लॻा पिया आहियूं साईं असांजो महकमो अहिड़ो आहे नी बाबा असां पाण ई फिल्टर लॻा पिया आहियूं तव्हांजी दुआ खपे शुक्र जो रोब पंहिंजो आहे दाबो बसि पंहिंजो उहो ई ॻाल्हि आहे न वर्दी ना मोकिलियो या बग़ैर वर्दी न बग़ैर वर्दी वर्दी ना मोकिलियो त दाबो थिया न साईं पर लॻो तव्हां मासूम पुलिस वारा था बसि ईअं ई सम्झो अच्छा कॾहिं माना ईअं चौक चौराहे ते को कंहिंखे सटियव कोई सवाल ई पैदा न आहे माना ईअं थोरो ईअं 10 ॾींहं सवाल ई पैदा न आहे 50 ॾींहं सवाल ई पैदा ईअं वरी हा साईं बिल्कुलु ज़फर गारंटी चए थो मूं वटि वीडियो पई आहे साईं ज़फर चए थो जेकॾहिं ज़फर चई वई चए थो वीडियो आनेर कंदा रे न बुझा साईं को मसइलो ई न सही आहे ड्रिजंदो आहे जेको कंदो आहे असांखे न अहिड़ी का हवा आहे ज़हन में न वरी अहिड़ी का सोच आहे असां पहिरियों ई चवंदा रब साईं कंहिं ॿिए जो ग़रीब जो भलो करे उन जे तरफ़ असांजो भलो भला को आयो ईअं माना पुलिस वारनि कॾहिं माना ईअं चङाई बि कई कॾहिं कंहिंसां माना को आयो कंहिंखे बिल्कुलु कंदा कंहिंखे चयो हुजे 50 खनि ॾियो चए मूं वटि रुपयो ई न आहे त हुनखे 100 खनि ॾेई छॾियो रहंदो ॾींदा ॾींदा आहिनि साईं बिल्कुलु आहिनि मोमिन पिया आहिनि पंजे आंगुर बराबरि न पंहिंजे हिक हथ जी बराबरि न आहिनि आंगुरियूं सही ॻाल्हि आहे ईअं न आहे हिकु घर में जेके भाती हूंदा उहे बि हिकु जहिड़ा न आहिनि सही सही फ़र्क़ु त आहे न साईं रब साईं फ़र्क़ु रखियो आहे के अमीरनि के ग़रीबनि सभु अमीर हुजनि त घर मुल्क न हले जे सभु ग़रीब हुजनि तॾहिं बि मुल्क न हले पहिरीं शादी सादगी सां कयो या धूमधाम सां साईं धूमधाम सां कई हाणे छा इरादो आहे हाणे बसि मुंहिंजो- हाणे उमिरि बि न आहे असांजी बाबा मुंहिंजो ख़्याल आहे पाण सॉन्ग जी तरफ़ हाणे वञूं त उमिरि ज़बरदस्त हाणे सोंग जी तरफ़ ओके लॻा पिया आहियो सफ़ाई माशाल्लाह कलाम ॿुधूं भला बिस्मिल्लाह इहो तव्हांजी शादी बि थियण साईं वारी हा आहे। कलाम ॿुधो कलाम को दर्दीलो ॿुधायूं या ख़ुशी बसि जेको वणे ॿुधाए जेको हिन जी दिलि खे वणे हा वाह वाह करें था तो सा दिल पर मुंड लेड़ी लगाए तो सा दिल पर मुंड लेड़ी लगाए हो चैन दिल जो छॾियो मूं फिटाए सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि हो तो सा दिल पर मूं दिलड़ी लगाए हो चैन दिल जो छॾियो मूं फिटाए सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि हो हर के चयो पे मूंखे दिल न लगाए जा जेको मिले खाली हथड़ो मिलाए जा हर के चयो पे मूंखे दिल न लगाए जा जेको मिले खाली हथड़ो मिलाए जा हो पर वेठस मिठा तोखे चाहे हो चैन दिल जो छॾियो मूं फिटाए सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि हो तो सा दिल पर मूं दिलड़ी लगाए हो चैन दिल जो छॾियो मूं फिटाए सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि मूं थे सम्झो मुंहिंजी दिल न ॾुखाईंदे
ॻाल्हियूं मोहबत जूं यार पियो ॻाईंदे मूं थे सम्झो मुंहिंजी दिलि न ॾुखाईंदे ॻाल्हियूं मोहबत जूं यार पियो ॻाईंदे हो तूं बि आख़िर में जान छॾाए हो चैन दिलि जो छॾियो मूंखे ॾाए सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि तोसां दिलि पर मूं दिलेड़ी लॻाए हो चैन दिलि जो छॾियो मूंखे ठाहे सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि हो एॾी दगा तो मूंखे प्यार में ॾिनी आहे यारी छा मोहम्मद खां तो छिनी हो एॾी दगा तो मूंखे प्यार में ॾिनी आहे यारी छा मोहम्मद खां तो छिनी हो ईअं तोखे न जानी जुगाए हो चैन दिलि जो छॾियो मूंखे ठाहे सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि छो पाण खे विञाए छॾियमि हो तोसां दिलि पर मूं दिलेड़ी लॻाए हो चैन दिलि जो छॾियो मूंखे ठाहे सिर्फ़ तुंहिंजे लाइ छो पाण खे विञाए छॾियमि 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 छो वीचारे पाण खे विञाए छॾियो सम्झ में ई ॻाल्हि अचे साईं चए थो न तुंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ किसो ॿुधाई भई हा तुंहिंजे लाइ पाण खे विञाए छॾियो कंहिंसां दिलि न लॻाए जंहिं जेको तॾहिं बि लॻाई कंहिंसां दिलि न मुड़ियो लॻाए कोन हुई। तॾहिं ईअं थियो मोटी था चऊं तव्हां खां कलाम ॿुधूं था हिकिड़ो साईं असांखे कोन ईंदा आहिनि कलाम बिल्कुलु ॾोड़ो ॿुधाइजो जलाल वारो जलाल जा कोन चओ इहे असांखे न ईंदा हा भला आहिनि अचो त पोइ मोटी था अचूं ब्रेक थो पोइ ॾिसूं ठीकु आहे ब्रेक लॻायो ब्रेक लॻायो ब्रेक लॻायूं स्पीड में लॻायूं या थोरो बस जीअं वरी वास्ते लॻायो ब्रेक स्पीड में लॻाईंदा पोयों वारी गाॾी वरी पोइ असांखे अची लॻंदी जी जी अलाह हिते ईअं न जे करे नाज़रीन केॾा न वञिजो असां सां गॾु रहिजो इस्ना रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध हिकु बार वरी तव्हांखे भली कार चऊं था उमेदु आहे तव्हांखे अॼोको प्रोग्राम ॾाढो वणंदो हूंदो ऐं असांजो प्रोग्राम हूअं ई ॾाढो सुठो हूंदो आहे वणंदड़ हूंदो आहे छो त महिमान मज़ेदार हूंदा आहिनि त पोइ प्रोग्राम में अञा रौनक अची वेंदी आहे पर इन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायूं त फ़ैसिला आज करना है भई अगर कल आपके बच्चे को चलना है न सिर्फ़ु असांजे ॿारनि खे तव्हांजे ॿारनि खे सभिनी जे ॿारनि खे बल्कि जेकी बि तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि खे तव्हां इहा गुज़ारिश कयो पंहिंजे तरफ़ां त पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा 2 कतरा ज़रूरु पीआरनि ऐं पोलियो जी मुहिम जो आगाज़ थी चुको आहे 15 अगस्त खां स्टार्ट आहे ऐं माशाल्लाह 21 तारीख़ ताईं इहा पोलियो जी मुहिम जारी रहंदी हाणे ॾींहं अञा कुझु आहिनि इन ॾींहंनि में सुस्तीअ जो मुज़ाहिरो न कजो कुझु न आहिनि काफ़ी ॾींहं आहिनि अव्हां उनखे अवेल करियो अव्हां वञो अगरि नथा वञी सघो त पोलियो जी टीम अव्हांजे घरनि ताईं ईंदी छो उहा ज़िंदगी आहे तव्हां सम्झो ज़िंदगी तव्हांजे दरनि ते नॉक करे थी ऐं जॾहिं ज़िंदगी नॉक कंदी आहे त मुंहिंजे ख़्याल सां दरवाज़ा खोलणु खपनि ख़्याल सां न बल्कि खोलणु खपनि दरवाज़ा ऐं तव्हां सभिनी खे घुरिजे त तव्हांजा ॿार जेके आहिनि उहे हिकिड़ी पूरी उमिरि जी अपाइज थी वञनि था उन जेका माज़ूरी आहे उनखां बची वञनि लछ जो हिकु दफ़ा जेकॾहिं पोलियो अव्हांखे थी वञे थी त उहा लाइलाज बीमारी आहे त महिरबानी करे पंहिंजे ॿार खे जेको आहे पोलियो जा कतरा ज़रूरु पियारियो पोलियो हिकिड़ी मुसीबत आहे ऐं मुसीबत खे टारण जे लाइ पोलियो जा वर्कर तव्हांजे दरवाज़े ते पहुचण वारा हूंदा जेकॾहिं अचनि त उन्हनि सां सहकार कजो ऐं पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरिजो निंड पियल ॿारनि खे उथारिजो ॿारनि खे लिकाइजो न महिरबानी कजो ऐं 5 सालनि ताईं जेकी ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो घर खां ॿाहिरि आयो त पोइ सफ़री सहूलियतूं बि हुकूमत तरफ़ां आहिनि ऐं जेकॾहिं स्टेशन ते आयो त उते पोलियो जी टीम मौजूदु आहे ऐं जेकॾहिं बस स्टैंड ते आयो तॾहिं पोलियो जी टीम मौजूदु आहे
हर किथे जते किथे तव्हांखे पोलियो टीमूं मिलनि थी पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फड़ा ज़रूर पियारिजो। मैडम आपका क्या कहना है इस हवाले से, आपका मैसेज भी होना चाहिए, पोलियो की कतरे पिलाने चाहिए? बिल्कुल ऐसा ही है। देखिए पहले जो लोगों का एक कॉन्सेप्ट हुआ करता था वो ये था कि ये जो है कोई अमेरिका की साजिश है। जैसे आजकल एक पार्टी जो है ना बहुत ज़्यादा बात कर रही है साजिश के हवाले से, इसी तरह मुख्तलिफ लोग ये बात करते थे कि अमेरिकन साजिश है और इससे ये होगा जो मर्द होते हैं वो उस कुव्वत से महरूम हो जाएंगे और पाकिस्तान की आबादी कम हो जाएगी और मुसलमानों की आबादी कम हो जाएगी। सही। जब ये कॉन्सेप्ट लेके चले और इतना बुरा, देखिए होता है हर दौर में इस किस्म के फितने पलते हैं। सही। तो ये फितना ऐसा था कि जो दूसरों को नहीं खुद को नुकसान दे गया और बहुत सारे ऐसे बच्चे हमारे जो आज हम देख रहे हैं पोलियो के शिकार हुए हैं वो उस फितने के तहत हुए हैं। और मैं खुद इस एज अ सुपरवाइजर मैंने इसको देखा था और मैं चली थी। तो आप यकीन करें कि मैं तो हैरान थी इस बात पे कि जो आपके गेट पे 2 कतरे लेके जा रहा है आपके बच्चे के लिए और आप उसको इस तरह ट्रीट कर रहे हैं जैसे कोई फकीर आया हुआ है। अगर आपको ये फ्री ना मिले, सबसे पहली बात मैं जो मैसेज देना चाहती हूँ कि शुक्र अदा करें कि फ्री मिल रहे हैं। अगर ये फ्री ना मिले तो ये 20,000 रुपए का आपको एक ड्रॉप मिलना था। सही बात। 20,000 ईच ड्रॉप। तो आप उस वक्त कैसे आप उस वक्त कहते हैं कि जी हम क्या करें, गवर्नमेंट करे, हम तो गरीब हैं, 20,000 का एक दफा की डोज हम नहीं ले सकते। और जब गवर्नमेंट कर रही है तो जो नहीं कर रही है तो उसको करते। इवन के देखें पोलियो वर्कर्स, उनकी कोई इतनी बहुत बड़ी पे नहीं होती, सैलरी नहीं होती है, वो बेचारे मुख्तलिफ इलाकों में जाते हैं, पहाड़ों पे जाते हैं, वो बर्फों में जाते हैं और दहशतगर्दी का ये आलम था कि उनको मार दिया जाता था। इवन के फीमेल पोलियो वर्कर्स वो भी जान से गई हैं। तो ये अक्ल और फहम की बात है। आप खुद इसको नोटिस कर सकते हैं कि जिस तरह पहले जो केसेस आ रहे थे, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह का बहुत बड़ा करम है और एहसान है, पाकिस्तान में इतनी तादाद अब उन केसेस की नहीं रही है और बहुत सारे हमारे जो बच्चे हैं वो अल्लाह का शुक्र है कि इन्हीं कतरों की वजह से आज वो सेहतमंद हैं। और आप ये सेंस लोगों में आ चुका है कि पहले दौर में जो बीमारियां थी और जो वबा की सूरत में फैल जाती थी तो इन्हीं चीजों से वो रुकती हैं। सही। रोज खान आप बताती हैं, अवेयरनेस देती हैं अपनी? मैं तो डीसी साउथ के साथ मैंने बाकायदा काम किया है, बाकायदा उनके साथ ही मैं इस मुहिम में मैंने हिस्सा लिया क्योंकि हम सबका फर्ज है ये खाली मेरा फर्ज नहीं। बचाना चाहिए, बिल्कुल। बताना और चाहिए जहाँ बात मैंने होती है तो बुजुर्ग कमेटियों के साथ इस तरह मैंने उनको समझाया क्योंकि मैं उन इलाकों में गई जहाँ पर शायद जाना उनके लिए भी नामुमकिन था। आपको पता है कुछ हमारे इलाके ऐसे हैं जहाँ पे हर कोई नहीं जा सकता है। तो मैं बाकायदा वहाँ गई, बुजुर्ग कमेटियों को लेकर, कुछ नौजवान हमारे थे वो हमारे साथ चले, मैंने उन्हें समझाया और यकीन करें कि मैं एक ऐसे इलाके में गई जहाँ 600 बच्चे जो पोलियो के कतरे नहीं पिलाते थे। मैं उनके दरवाजे पर जाके बिल्कुल बैठ जाती थी कि भाई खुदा के वास्ते खोल दो दरवाजा। डीसी साहब खुद इरशाद सोडर साहब थे, उन्होंने बड़ा सपोर्ट किया। उससे पहले एक दूसरे डीसी थे, फिर उन्होंने सपोर्ट किया, यानी कि हमें काफ़ी अच्छा उन्होंने सपोर्ट किया कि वो बेचारे खुद कहते थे। यहाँ तक कि हमारे जो मिनिस्टर है नासिर हुसैन शाह, उन्होंने हमें काफ़ी हद तक सपोर्ट किया कि मैं खुद भी आऊँगा, मैं खुद भी चलूँगा। अच्छा डीसी साहब एक बार ऐसा घर आएगा, साउथ का डीसी उठकर कह रहा है कि एक छोटे से घर में मैं खुद चलता हूँ, वो नहीं समझ रहे। मैं उनको समझाया, यकीन करें 1 घंटे तक हम उनके दरवाजे के बाहर सिर्फ लटके रहे कि अल्लाह के वास्ते खोल दो, आप दरवाजा खोलो। हम समझाते हैं आपको इस्लामी पॉइंट चाहिए, आपको कुछ भी चाहिए हम देते हैं। कुछ हॉस्पिटल का आपने कुछ बयानात किए, अल्लाह का शुक्र है कामयाब हुए और माशाल्लाह हमने जो मेहनत की अब वहाँ एक भी बच्चा नहीं। जो 600 बच्चे थे वो मैंने खुद खड़े होके उन टीमों के साथ कवर किए और इसके लिए मुझे बाकायदा अपने इलाके से अपनी शील्ड भी मुझे वहाँ से मिली। और मैं चाहती हूँ कि ये मेरा फर्ज नहीं था, सबका फर्ज है, बल्कि फैमिली मेंबर्स का भी और खुसूसी हमारे यहाँ की जो बुजुर्ग लेडीज होती है ना उनका भी है, क्योंकि वो जो दादी नानी है वो देखिए उनका वक्त गुजर गया। सही वक्त गुजर गया, सही बात है। मौलाना नबी साहब तव्हां जे वक्त में हुया ये पोलियो का खतरा? उन दौर में न हुया, हींअर थिया तक़रीबन 8-10 साल थी विया। एॾा पुराणा हुया भला तव्हां? बिल्कुल साईं, असां 1965 जी पैदाइश आहियूं। जॾहिं जंग लॻी उन टाइम जा आहियूं। पर सुठी ॻाल्हि आहे इहो जेको फील्ड आहे, बहितरीन फील्ड आहे, पंहिंजे बच्चनि जी हिफ़ाज़त जे लाइ इहो बहितरीन ॻाल्हि आहे। पंहिंजे ॿारनि खे तव्हांखे नाहिनि पीतल? मूंखे नाहिनि पीतल, असांजे दौर में न हुया इहे हींअर थिया आहिनि। माशाल्लाह तव्हां पोइ बि सेहतमंद आहियो? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान आहिनि।
सही 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 ॿारनि खे पीआरिया अथव ॿारनि खे पीआरिया अॼु बि आया घर ॿारनि खे पीआरिया मां त निकिरी आयुसि अच्छा अच्छा न उहो हिकिड़ी कोई कार्ड मिलंदो आहे न टुकनि जो ख़ासि तौर ते सिहत मर्कज़ आहे उहो प्रॉपर रखियो अथव रखियो आहे सही छो त जॾहिं बर्थ सर्टिफिकेट ठहंदो न उहो कार्ड उनमें वठंदा ज़रूरत आहिनि पवंदी आहे बिल्कुलु उनखे, सही बिल्कुलु ॻाल्हि रखियो आहे साईं। नंढा ॿार वॾा थी विया आहिनि नंढा ॿ नंढा आहिनि बाक़ी वॾा आहिनि अच्छा अच्छा ॿ नंढड़ा आहिनि हिकिड़ो तक़रीबन 2.5 सालनि जो आहे अढाई साल हा 2.5 सालनि जो आहे ॿियो वरी नंढड़ो आहे मुंहिंजो त उहो तक़रीबन 8-9 महीने जो अच्छा अच्छा 8-9 महीननि जो मां तव्हांजी वाइफ जी हाणे थी आहे ताज़ी न उहो मुंहिंजो पोटो आहे जेको नंढड़ो आहे अच्छा नंढड़ो मुंहिंजो पोइ पोटो असां तव्हांजे पुटनि जी पंहिंजी औलाद जी ॻाल्हि कयूं बिल्कुलु असांजी औलाद त वॾी आहे माशाल्लाह अच्छा अच्छा जी सही सही अच्छा ही तव्हां ॻाल्हि पोटनि जी पिया कयो जी पोटनि जी सही 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 औलाद पोटनि तव्हांजी जी वॾी ॿई आहे पोटा मां आहिनि। माशाल्लाह वॾा तव्हां वॾी आहे तव्हां कॾहिं क़ाइदे आज़म जी मज़ार ते विया हो साईं कराची त हाणे जॻह जॻह असांजी फील्ड अहिड़ी आहे अच्छा पोइ क़ाइदे जी मज़ार ते वज़न करण वारा वेठा हूंदा आहिनि वज़न करायो अथव कॾहिं साईं वज़न मां न करायो आहे अच्छा जेको शुरू में असां करायोसीं उन टाइम सॼणा हुआसीं हा त हींअर असां न करायो मोटरसाइकिल ते वेंदा आहियो त मोटरसाइकिल हेठि थी वेंदी आहे या सही हलंदी आहे न सही हलंदी आहे एॾो न आहे वज़न साईं हा ॾिसो इहे था अंदरि सां पोखियल आहियूं अच्छा जी जी सही हूअं अंदाज़ो घणो हूंदो तव्हांजो वज़न बसि हूंदो 2 खन हूंदो 2 मण खन 2 किलो 2 मण खन हूंदो 2 मण माना 80 किलो 80 किलो हूंदो अंदाज़ो या 75 या ईअं 70-80 ईअं थी वेंदो अच्छा अच्छा जी जी माशाल्लाह माशाल्लाह तव्हां माना सेहतमंद आहियो हूअं शुक्र अल्हम्दुलिल्लाह को माना ॾुखो न आहे न को को दुख न आहे अल्लाह जा एहसान मालिक रब पाक जा सही 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 माशाल्लाह जी माशाल्लाह न त हिन उमिरि में अक्सर को न को मर्ज़ हूंदो आहे आरज़ू हूंदो आहे शुगर बुगर कुझु अल्लाह जा एहसान सफ़ा ईअं ॾिसो था तव्हां साम्हूं तव्हांजे तव्हां वर्कआउट में रहिया हूंदा हिन वजह सां तव्हांजो जी जी रतो ॾींदा आहियो रत पहिरियों ॾींदुमि हाणे नथो ॾियां छो भला हाणे छा थियो आहे न हाणे वरी उमिरि जो बि ताक़त न आहे त हींअर न ॾींदा आहियो न जेके ॾियणु चाहियो त माना बिल्कुलु ॾींदा आहियूं पोइ इहो सवाब जो कमु आहे इहो अहिड़ी ॻाल्हि आहे अलाए प्रोग्राम खां पोइ साईंअ खे 2 थेलियूं साईं खां वठणियूं आहिनि ठीकु आहे साईं 4 थेलियूं ॾींदासीं ईअं न 4 थेलियूं उन खां पोइ ॾींदासीं हिकिड़ो जूस तव्हांखे प्यार छॾींदा साईं अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे सलामत रखे हा सही आहे न ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिलियासीं साईं कचारी कईसीं कचहरी हुजे अच्छा मैडम सियासत में आप आई माशाल्लाह खूबसूरत भी हैं और कभी किसी ने ऑफर की मॉडलिंग की एक्टिंग की ड्रामों में आने की किसी ने बहुत दफ़ा ऐसा हुआ है और एक्चुअली मैं कॉलेज लाइफ से हूँ तो आप सोचेंगे अगर 12-14 साल पहले यूनिवर्सिटी और कॉलेज लाइफ मैंने पॉलिटिक्स में थी सही तो बहुत सारी ऑफर्स थी मॉडलिंग की भी थी ये सब चीज़ें लेकिन मेरा अपना जो एक वही बात है कि मैंने मोहतरमा को देखा था तो मुझे था कि मुझे कुछ करना है अच्छा और हम लोग पठान फैमिली से बिलोंग करते तो क्लास 8 से हम लोग बुर्का निकाब अच्छा 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 फिर वो सब छोड़ी हमने कहा नहीं जी हमने कुछ करना है अच्छा औरत सिर्फ जो है ना यहाँ पर असूलों को फॉलो करने नहीं आई है असूल बनाने आई है अच्छा तो मैंने सोचा नहीं ये एक औरत की लाइफ गुजारने से अच्छा है कि बहुत सारी औरतों की लाइफ बन के गुजारे बंदा और उनकी लाइफ को सेट करने की कोशिश करे और मेरा तो ये मिशन होता है कि अगर मैं राह पे चल रही हूँ तो वहाँ भी कुछ चीज़ें मुझे अगर ऐसी नजर आए तो मैं चाहती हूँ कि मैं उसको ठीक करूं एक शौक है मुझे कि मैं हिस्ट्री में रह जाऊं माशाल्लाह अगर राह में चलते हुए कोई सिंगर मिल जाए और सॉन्ग सुनेंगी और मुझे सॉन्ग बहुत पसंद है और अगर मैं पॉलिटिक्स में ना होती ना मैं सिंगर होती अच्छा हाँ इन्हें सॉन्ग सुनने का बहुत मैं सुनने का शौक है या गाने का भी शौक है आपको शौक तो मुझे गाने का है लेकिन वो पूरा नहीं होता अच्छा थोड़ा सा सुना दें नहीं वो थोड़ा एक्चुअली कुछ वो सुना नहीं दे आपने अपनी तारीफ की है थोड़ा सुना मैंने अपने गाने की वो तारीफ नहीं न की चले है कुरान तारीफ इन्होंने ईअं करे ऐलान करे तो पोइ ॿुधाईंदी न का ॿुधाईंदी साईं नहीं नहीं एक्चुअली नहीं मुझे गाने का शौक है लेकिन मेरा शौक पूरा नहीं हो सकता शौक अपना Because पूरा आवाज़ करे नहीं बता है दे मेरी। कोई स्टाइल- सुना नहीं स्टाइल लेकिन में मैं जो रेडी बक्सर में अदाकार हो तलमा में मैंने किया है कंपेयरिंग की अच्छा मजा आप सुनाए आप तो माशाल्लाह ये मोटा भाई कह रहे हैं अरे आपके बारे में मुझे भी रोज बता रही है माशाल्लाह मोटा भाई बड़े भाई को कहते हैं वैसे हिंदी फिल्मों में हाँ? बड़े भाई को हाँ मोटा भाई की गुजारिश है कुछ सुना दें नहीं, इनका मैं- दिल टूट जाएगा देखें मुझे मासूम नहीं- बेचारा देखें देखिए सुनने के बाद आपका दिल मजीद टूट जाएगा लिहाजा मत सुनें अच्छा अच्छा तो फिर रहने दे हम जो- जो अगर दिल टूट गई तो रहने अगर ऐसा है तो फिर मैंने तो आपका सुना है अगर माशाल्लाह दिल टूट गई तो रहने दे फिर क्यों दिल तोड़ हाँ रहे हाँ इरशाद बहुत अच्छे सही दिल टूट सिंगर हैं। गई तो रहने दे भाई चलिए तो सही देखिए ना उनको अंदाजा हो गया आपको- आप आपकी- सुनाएं आप मैंने सुना है कि आप बहुत अच्छा गाते हैं मैं कभी कभार गा लेता हूँ तो वो आज ही हो जाए कभी कभार तो वो जो आए रजाक भाई ये बहुत अच्छा- वो माशाल्लाह माइक वहाँ से मेरे सर में मारेंगे ये नहीं वो बहुत अच्छा गा रहे हैं माशाल्लाह से कहेंगे भाई मुझे क्यों बुलाया है लेकिन कोई हल्ला बिल्ला वाला शादी ब्याह वाला जी गाना क्या है। सुना रहे हैं आप साईं तव्हां ॿुधायो रियाज
रियाज़ साहब खे अलाए कहिड़ी माना उणतुणा परेशानी आहे खीर वारे खे पैसा ॾियणा न अॼु न न मसलो छा आहे पको ख़राब थी पियो करे छा मसलो अल्लाह ख़ैर आहे करे। बिजली आहे का घर परेशानी आहे वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां कर यादि इहो तोखे छा मूं चयो हर गज़ में कंदसि मां यार इहो तूं सम्झी थो तोसां प्यार न आहे पर तुंहिंजो उहो दिलदार आहियां वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां किथेड़े सन प्यार कजे जो ज़िंदगी सॼी रोले वञे ज़िंदगी सॼी रोले वञे किथेड़े सन प्यार कजे जो ज़िंदगी सॼी रोले वञे ज़िंदगी सॼी रोले वञे कन मुंहिंजी कजां इहा ॻाल्हि मिठी पूरी न अञा दुनिया तो ॾिठी जे सम्झी सघी त सम्झ मिठी मां तुंहिंजो सॼो संसार आहियां वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां जेको बि चवे आसमान मजाहे तारा तोले पटींदसि मां तारा तोले पटींदसि मां जेको बि चवे आसमान मजाहे तारा तोले पटींदसि मां तारा तोले पटींदसि मां उन्हनि मंझां कोन आहियां जो पाण खे वेही पाण पढ़ायां जेकी बि पुनो तो लाए कंदसि छो त मिसकिन सफ़ा यार आहियां वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां कर यादि इहो तोखे छा मूं चयो हर गज़ न कंदसि मां यार बियो तूं सम्झी थो तोसां प्यार न आहे पर तुंहिंजो उहो दिलदार आहियां वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां नकी कार न कोई बंगलो आहे शाह मोहम्मद कंगलो आ शाह मोहम्मद कंगलो आ नकी कार न कोई बंगलो आहे शाह मोहम्मद कंगलो आ शाह मोहम्मद कंगलो आ मिसकिन ठहे थो मिसकिन सां इहा ॻाल्हि करियां थो यकीन सां हाणे तोखे वणे जीअं तीअं कजां मां ग़रीब गुनाहगार आहियां वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां मां जहिड़ो आहियां तुंहिंजो प्यार आहियां कर यादि इहो तोखे छा मूं चयो हर गज़ न कंदसि मां यार बियो
जल्दी दा वॾी ॻाल्हि करण वारो न आहियां जहिड़ो बि आहियां ची तुंहिंजो आहियां जो आया न कार न बंगलो आहियां कंगलो सम्झंदो पोइ ईंदुसि आया कंगलो बाक़ी पोइ महबूब ईंदो सम्झे थो उस्ताद ईंदो 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 कंगले ॾे केरु हा ईंदुसि ईंदुसि ईंदो 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 कंगला बि हली था वञनि हली था वञनि कंगला बि हली था वञनि कंगला बि हली था वञनि कंगड़े जी शादी थी वई न महबूब कोन थो अचे साईं पर हाणे हिते ब्रेक था वठूं पोइ मोटी था अचूं त पोइ कचहरी कयूं था इन मौज़ूअ ते अञा डिस्कस कंदासीं तव्हांजो वॾो एक्सपीरियंस लॻे थो मूंखे साईं बसि वेठो आहे असांजो मुर्शिद ब्रेक वठूं हाणे हा वठो हाणे ब्रेक कीअं ब्रेक वठो जीअं वठो ब्रेक वठो कीअं वठो? ब्रेक ते पेर रखोसि बसि शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे ॾिसंदा रहिजो सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकिड़ो भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था उमेदु आहे तव्हां असां सां अञा बि गॾु हूंदो ऐं ॾिसंदा हूंदो असांजो प्रोग्राम ॾाढा सुठा महिमान आहिनि गुलाम नबी साहिबु ॾाढो भोगाई बि आहे ज़बरदस्त माण्हू अॼु अचु कयो अथमि कचहरियूं असां कंदे मूंखे बि ॾाढो मज़ो अचे असल में पाण ॾाढा सुठा आहिनि लास्ट वारे ब्रेक में सभिनी जी तारीफ़ पे कयूं पर असल में तव्हांजो उसने नज़र आयो जेको सभई तव्हांखे वणनि पिया साईं महिरबानी तव्हांजी ही सफ़ाई ॼणो उतां करे वेठो आहे न हा साईं ॿियो त ख़ैर स्टाइल आहे न अलहमदुलिल्लाह अल्लाह जा अहसान तव्हां ॿुधायो साईं अंजुमन ॾिठी हुयो अदाकारा ॾिठी से साईं हा उन ज़माने में तव्हांजी उमिरि केतिरी मां उन टाइम असां लाहौर मां वियोसीं हा मिलण हुन सां आन फिल्म में कमु करे आयो आहियां हमायूं कुरैशी सां साथी कयो अथऊं इज़हार काज़ी जेको हीरो हुयो अच्छा अच्छा उहो जेको पुठियों बंदूक जले बीठा हो तव्हां हो न कोड़ा तो हणांसि कोड़ा इज़हार काज़ी खे बंदूकार हमरा बि तव्हां वांगुरु ई आहे हूंदो उहो डबल रोल त न हो तव्हांजो न डबल कोड़ा छो आहियो एतिरा भला फिल्म रोल हुयो उनजे लाइ त हुनखे गिरफ़्तार कयो हो नी अच्छा त उहो नीली सां खेचल पियो करे तंहिं महिल हुनजी न हुई को अहिड़ो को टर्म्स न हुयसि नीली खे तव्हां रूबरू ॾिठो हा साम्हूं असां हिकु गॾु हुयासीं वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि करे छॾियो यार जावेद शेख मुस्तफ़ा कुरैशी आख़िर में तव्हां ॿ टे सेल्फियूं मुंहिंजूं हुजनि मां लिखंदुमि मथां टाइटल ते नीलीअ सां हिन मुलाक़ात कई इन करे मां महिरबानी तव्हांजी तव्हांजा थोरा थिया नीली मुंहिंजी फेवरेट अदाकारा अथव साईं बिल्कुलु अहिड़ी माशाल्लाह जावेद शेख सां वॾी हुनजी जोड़ी हुई जी जी भली जोड़ी हुई बिल्कुलु हा उन टाइम उनजी हिकिड़ी फिल्म बि रिलीज़ थिए बकरे की ईद अच्छा हुन में वॾो प्यारो तव्हां बि हुयो न हुन में मां न हुअसि असांखे ॾेखारियऊं वियासीं अंदरि सिनेमा में टेलर्स ॾेखारियऊं बकरे की ईद हा पर VIP हुन में किरदारु पाण तव्हां ईंदी आहे भला तव्हांखे जी गुस्सो ईंदो आहे तव्हांखे गुस्सो न ईंदो आहे साईं सफ़ा बिल्कुलु सोचे वठो मां काई साईं सुवाल ई पैदा न साईं हा को ॻाल्हि ई न आहे गुस्से लॻे ई नथो गुस्से वारे ॾींहुं पाण पैदा ई न थियाऊं न पोइ जंग वारे माहौल में पैदा थियो 65 में इहो गुस्सो न साईं न इहो सुवाल ई पैदा न आहे सफ़ा गुस्सो न ईंदो माना अपोजिट पैदा थिया आहियो अपोजिट पैदा थिया आहियूं सही गुस्सो न लॻे कंदा बि आहियो नथो गुस्से में न ईंदो हिनखे थोरी देरि में मां मुंहिंजा साईं गुस्सो सुवाल ई पैदा न आहे हाणे इन ॻाल्हि ते गुस्सो हूंदो जेको तव्हां बार बार जे बार बार चओ था त वरी इन ॻाल्हि गुस्सो ते ईंदो न? न ईंदो साईं ईंदो न ईंदो मुंहिंजा फिल्म में हिकिड़ी में ईअं हुयो हमरा चइबो गुस्सो मूंखे न ईंदो आहे पोइ माधुरी चवंदे ईंदो आहे तव्हांखे ईंदो आहे। पोइ देरि ताईं हुनखे चई ईंदो आहे तव्हांखे गुस्सो आख़िर में हुनखे तकड़ में अची वियुसि चई मूंखे गुस्सो ईंदो ई आहे बिल्कुलु ईंदो कलाम ॿुधंदा कहिड़ा आहियो फनकार भला साईं फनकार असां कोई न ॿुधंदा आहियूं सूफ़ी कलाम ॿुधंदा आहियूं सूफ़ी बि कहिड़ो फनकार ई ॻाईंदो ॿियो मुमताज़ कहिड़ो लाशारी थियो अच्छा हा अहिड़ा अहिड़ा बाक़ी पाण हिन में आहियूं न हा ॿियनि फनकारनि जे नालनि जी ख़बर तव्हांखे न हूंदी न नालनि जी बि नथा ॿुधायूं तव्हांखे पर न असांखे न वठंदा आहिनि इहे अच्छा हा इहे गाना थोरी न त बसि अलाए छा आहे अलाए छा आहे उहो बि मजबूरी में तव्हां ॿुधो पियो असांखे रज़ाकराई वॾी तारीफ़ कयव वरी चओ था गाना न आहिनि हाणे त रज़ाक त साईं हिन जो आवाज़ु पंहिंजे वटि पाण आहे नी साईं हा पंहिंजे वटि पाण तव्हांखे जेकॾहिं हिकिड़े खून जी माफ़ी मिले त कंहिंखे क़तलु कंदो असां बकरीअ खे बि क़तल न कंदासीं साईं जी माना हूअं जेकॾहिं मिसाल को बेनिफिट आहे न को अहिड़ो माण्हू जेको तवाई ते हुजे तव्हांखे त यार इहो माण्हू हर सर अहिड़ो मौक़ो ई न ईंदो अलाह जो हुकुम सां ईअं बिल्कुलु वाह वाह जेकॾहिं मूंखे माना खून जी माफ़ी मिले मां भले कयां साईं इहा त असां त तव्हांखे न चई सघंदासीं पर इहो सुठो बि न आहे अहिड़ी सलाह माण्हू ॾे इंसान खे जो तव्हां मूंखे माफ़ु कंदो साईं छो न मतिलबु माफ़ु करण में ख़ुदा बि राज़ी थींदो आहे माफ़ु करण में अलाह पाक बि राज़ी थींदो आहे अहिड़ी ॻाल्हि तव्हां मुंहिंजो प्यारु वधी वियो आहे तव्हांखे ख़बर आहे बिल्कुलु असांजा तव्हांखे फील थिए थो मोहबत फील थींदी आहे बिल्कुलु साईं अखियुनि में ॾिसो था मुंहिंजे साईं माशाल्लाह वॾी प्यारी तव्हां कशिश आहे अखियुनि में ईअं न हिकिड़ी अखि नंढी आहे ॿी वॾी आहे माशाल्लाह सही ॿई ओके आहिनि पोइ तव्हांजी अखि सही न आहे मुंहिंजी हिकिड़ी नंढी आहे तव्हांखे ॿई सही थियूं लॻनि न तव्हांजी ज़बरदस्त अखियूं मज़ो लॻो पियो आहे न माना माशाल्लाह माशाल्लाह फारिग टाइम में क्या करती हैं आप फारिग तो होती नहीं मेरे ख्याल से आप बिल्कुल ऐसा ही है फारिग टाइम वैसे
ये बात करती हैं रोज से सारी रात, यही बात है। अच्छा, रात में जब आप जागती हैं तो सुबह जो एक्टिविटीज़ है वो कब करती हैं? क्योंकि सुबह अक्सर एक्टिविटीज़ हमें सुबह को ही होती हैं, स्पेशली सोशल वर्कर की। नहीं, पॉलिटिकली और सोशली जो भी वर्किंग है वो अमूमन शाम में ही स्टार्ट होती है। सुबह में सिर्फ मॉर्निंग शोज होते हैं जिसके लिए उठते हैं, अदरवाइज नहीं, मॉर्निंग शोज के अलावा और बहुत सी चीजें होती हैं। अगर मेरा मॉर्निंग शो नहीं भी होता ना तब भी मैं 6 बजे उठती हूँ। देखिए वो आप है ना, क्योंकि वो बिजली चली जाती है ना घर पे। नहीं, बिजली घर की नहीं चली जाती, रूटीन को जो है ना वो मेंटेन करना चाहिए अपने नहीं, को। बिजली नहीं दिया अगर मसलो चीज आ रही है। बिजली की लेकिन मैं ये कोई समझती हूँ ना कि जिस तरह हमारे पास अगर जो वक्त बचता है उसमें जो चीज़ें नहीं हम कर पा रहे होते, जैसे सबसे बड़ा जो आजकल के माशरे का माइनस पॉइंट है वो ये है कि हम अपने क्लोज रिलेशंस जो है वो खो रहे हैं। हमारे रिश्ते नाते, हमारे पास टाइम नहीं है कि हम अपने भाई के घर पे जाएं, बहन के घर पे जाएं, इस तरह की चीज़ें। और फिर वो बच्चे खासतौर पे घर पे हमारे जैसे जो ज़्यादा बिजी रहते हैं तो बच्चे जो है उनको बड़ी शिकायत होती है, तो उनको लेके घूमना, आउटिंग करना, और अपने आजकल तो आउटिंग में भी हर कोई मोबाइल में लगा पड़ा होता है अपनी Outing में selfies वो- हाँ नहीं, वो मर्जी से मैंने है। पाबंदी लगाई है इस दफा ना। मैं एक्चुअली हमारे बहन भाई है ना, तो जब हम गैदरिंग करते हैं हम अच्छी गैदरिंग करते हैं और सब हल्ला गुल्ला ये वो गाने भी गा रहे हैं, सब कुछ कर रहे होते हैं, बचपन की न आगे पीछे सब। तो हमारे जो बच्चे हैं वो हमें देख रहे होते हैं कि यार हम भी इतने शरारती नहीं, आप लोग तो हमसे ज्यादा शरारतें करते हैं। तो अपने अंदर का जो बच्चा है ना उसको जिंदा रखना चाहिए। वो कहते होंगे कि क्या हो गया अम्मी को। नहीं, वो उनको पता है, शुरू से वैसे ही देख रहे हैं। भले एड़ो सुठो मला मुंहिंजो बि हिकिड़ो दोस्त आहे, उन्हनि होटल में वेठासीं कचहरी कंदे ताईं गुलाणी जा जी साईं। पोइ तकड़ में चई सभु मोबाइल कढो पंहिंजा। अच्छा। अब छो कढूं मोबाइल, सभिनी खां मोबाइल वठी करे थेलीअ में विझी थेली गंढ ॾेई रखी, हाणे कचहरी हाँ, तो कंदा। ये हो रहा ही नहीं। मोबाइल से से सही सही है, नहीं है जब आप गैदरिंग ये में बिल्कुल मैं सही भी हटवा कह रही देती है। आज के जो दौर में जो बच्चे हैं ना वो यकीन करें कि बिल्कुल ये फोन को लेते हैं और एक साइड पे बस हाँ, बैठ जाते हैं, exactly. उसके बाद वो भूल जाते हैं कि शायद घर में कोई था या नहीं था। तो ये वो मेरे बच्चों नेटवर्क के बंद साथ होता है तब मुलाकात होती है हाँ। सही तरीके से, बिल्कुल। फिर वो पता कहते चलता हैं है कि कि कितने अच्छे अच्छे लोग हैं। हैं। मैं वाईफाई का बटन खींचती हूँ, फिर इनको याद आता है कि खाना खाना है ना, सही, सही। कुछ याद आता है। और जब फिर याद आता है तो मेरे ही बच्चे 4 टाइम खाना मांग रहे थे, खाना दो खाना दो। सही, मैंने कहा पूरा दिन में याद है, इसका एक ही हल है, अगर घर में वाईफाई लगा हुआ है तो वो बंद कर दे। बंद कर दो। पूछेंगे खुद ही किसने बंद किया भाई, क्या हो गया यहाँ। ऐं अगर सिग्नल बंद आहिनि त वाईफाई हले पियो, माण्हुनि जो वाईफाई ते माण्हू सोशल मीडिया नहीं, खे मैं तो यूज़ करे वाईफाई का रहिया बटन ही खींच के फिर उनको ये याद अच्छी दिलाती बात है, हूँ कि हाँ, भाई ये अच्छी खाना बात है। खाना है, चलो उठो। सही है। ये कि आपने कहा कि सोशल वर्कर है, सोशल वर्कर के लिए ये कि कभी हमारा कोई काम होता है ना सुबह 6 बजे तो हम 6 बजे भी उठ जाते हैं। हाँ, उठना हाँ, चाहिए। लाजमी है और फिर वैसे मैं जैसे आज- ज्यादातर क्योंकि मेरा जो है ना वो सोशल फील्ड में 6 बजे एक्सपीरियंस सोती है, 6 है, बजे उठती है। मैं उठ सोए नहीं, अभी जाके सोएंगे। तो वहाँ पे 1 बजे से तकरीबन सुबह 12 बजे से प्रोग्राम्स होना शुरू हो जाते हैं। बिल्कुल, मुझे दिन में अगर 1 घंटा भी नींद मिल जाए ना तो मैं पूरा 12 घंटा हम काम करते रहते हैं। नहीं, इसमें कोई मुझे issue तो नहीं है। बेहोशी ये बेहोश हो जाते हैं, लेकिन मैं कर लेती हूँ। सही। अब मैं कभी ठट्टे में हम जाते थे, ठट्टे का इलाका ऐसा है कि वहाँ आपको पता है साइली पट्टी है, तो मेरी एक दूसरी फ्रेंड से जो यहाँ आई भी है हुस्ना, फिर वो उसके साथ भी हमने काफ़ी वहाँ काम किया उन दिनों में। हाँ। फिर इसके साथ अब ये भी माशाल्लाह उसने ज्वाइनिंग ली जब पाकिस्तान पीपल्स पार्टी में, और इससे पहले ये मेरी दोस्त आज से नहीं थी, बहुत सालों से है। अच्छा। और लेकिन अच्छा। देखिए ये कभी हम ये लाजमी ये पहले अदर्स पार्टी में थी, मैं अदर्स में थी, अच्छा। तो हम दोनों सोशल फील्ड में साथ थे लेकिन पार्टी जुदा जुदा थी। सही, अच्छा, सही। तब अब कभी एक- लड़ाई हुई? नहीं किसी भी बात पे लड़ाई नहीं, नहीं हुई? मैंने करना कभी भी नहीं लड़ाई, ये मैंने थोड़ी इनको सेहतमंद कभी है नहीं आपसे। कहा, कभी नहीं कहा कि पार्टी खुद इन्होंने दिल से ज्वाइन की। अच्छा। जब इनका दिल चाहा तब उन्होंने ज्वाइन हाँ। की, हमने अब जबरदस्ती नहीं मुझे कहा। हाँ जी, मुझे एक्चुअली फिर सईद गनी साहब ने बहुत कहा, फिर शाहिदा रहमानी जो प्रेसिडेंट थे उन्होंने कहा, क्योंकि मैं पीटीआई में इस वक्त थी, इमरान खान साहब मुझे खुद उन्होंने ज्वाइनिंग करवाई थी, अच्छा और ये कह कर करवाई थी कि अल्लाह का बहुत बड़ा करम है कि वाह। ऐसे लोग हमारे साथ शामिल हुए। सही। लेकिन बात ये कि मैं ये कहती हूँ कि पार्टी, देखिए बहुत सारे हमारे बड़े लीडर हैं, वो सारे बहुत सारी पार्टियां चेंज करते हैं, पार्टी एक प्लेटफॉर्म है। सही। सही वो बात है। अगर आपके माइंड से मिल रहा है तो ठीक है, जैसे हम कोई जॉब कर रहे हैं या किसी प्लेटफॉर्म पे होते हैं। लेकिन आजकल जो प्लेटफॉर्म नहीं है, पार्टी प्लेट हो गई है बस। देखिए मैंने अब पीपल्स फॉर्म को पार्टी छोड़ दें आप, पीपल्स हाँ? पार्टी की बात मैं आपको कहूँ, हर कोई बस अपनी प्लेट लेके बस घूम नहीं रहा नहीं है। वो शुक्र है, हाँ? ये आपकी बात ठीक है, लेकिन मैं एक बात कहती हूँ कि देखिए रिजल्ट को आप झुटला नहीं सकते। सिंध में इस वक्त जो काम पीपल्स पार्टी ने किया, जिस पोलियो के हवाले से जितना अच्छा वर्क सिंध में पीपल्स पार्टी ने किया है, इतना किसी और सूबे में नहीं है। चलें इस बात या को छोड़ इसको दिए, फिर deny आगे नहीं कर बढ़ सकते। जाएंगे हम। बहुत सारा दुख है मुझे
अभी इस बार देखिए छोड़ ना, देंगे। नहीं, बहुत सारा हाँ न नहीं बिल्कुल वरी वधी न वेंदो रोड न आपको रास्ता पता न बिजली न गैस कुछ न भी पानी ना है कुछ भी ना फिर है भी बिजली ना है, दूसरों से फिर भी सफा। बेहतर है। आप आप कंपेयर तो करें। नहीं, कराची पंजाब आलू से सोदा, अगर आप रोड रास्ता, देखेंगे तो हालात। कुछ भी नहीं है। सोने का चम्मच पंजाब की एजुकेशन बहुत ज्यादा अच्छी है, वहाँ अच्छी की है, बिल्कुल एजुकेशन अच्छी पे है। हम बात करेंगे, वहाँ पे सेहत जो सेहत है, और वहाँ ठीक पे है। ट्रैफिक का निज़ाम, क्योंकि मैंने पंजाब के तकरीबन एरियाज जो है विजिट कर रखे हैं, मैंने खुद ने वो चीज़ें देखी हैं, तो ये चीज़ नहीं हो सकती। चलें ठीक है, नहीं, ये मैं बताएं आप कि इस पे खाना एक पका चीज़ पे दिए? कट करूं। खाना सिंध- पका दिए खाना? सिंध की आबादी खाना और पका दिए? पंजाब की आबादी में जमीन नहीं और पकाती आसमान का लगता है। फर्क है। नहीं, खाना नहीं है, खाना सिर्फ नहीं बातें पकाती बना है। खाना खाना आता है, खाना बनाना नहीं अच्छा, आता। एक टाइम में कितनी रोटियां खाती हैं? मैं दिन में एक दफ़ा ही खाना खाती हूँ, एक दफ़ा नाश्ता और एक दफ़ा खाना, अच्छा, और 1.5 रोटी खाती देखिए किस तरह से मौजू को चेंज कर लिया मैंने। मैंने 2 लेडीज आपस में लड़ पड़ती आप है। क्या हूँ। खाती हैं? लड़ते बर्गर वड़ते खाती नहीं, हैं? हम लोग तो रोजाना ही देखते हैं चीजें। क्या मैं खाती खाना हैं? घर का खाती हूँ, बर्गर क्यों खाऊंगी? सर तो खाती हैं वैसे ही। मैं खुद बनाती हूँ, मुझे कुकिंग करने का बहुत शौक है। अच्छा, अच्छा बनाने क्या का क्या कह रही हो बनाती कि हैं बर्गर क्यों ज़्यादातर? खाओगी? मुझे खोसा, हलीम, कढ़ाई, ये बिरयानी, अच्छे खाने बनाती बहुत हैं। अच्छे खाने बनाती हूँ। अच्छा अच्छा, मैंने हलीम- इसके मैं हाथ एक पे चीज खाया। कब से हलीम नोट अच्छा कर रही लगता है, थी जो मैं हलीम। दोनों को बहुत बोलना बनाती चाह हूँ रही हलीम। हूँ। आपकी लिपस्टिक इनके कलर से मैच हो रही है, इनके ड्रेस से, और आपकी लिपस्टिक उनके कलर से। हाँ, बहुत Seriously? सबने मैं तो रेड ही सोचा- लगाया था। मैंने सोचा कि शायद आज लिपस्टिक का कलर चेंज, हमें मैं रेड लगाती हूँ ना, तो मेरा नाम रेड रोज रख दिया है। तो अच्छा। बोले कि रेड रोज, तो मैंने कहा ठीक है, अब चेंज हो। सही है। आप मेकअप रूम में गई थी? नहीं, अच्छा, वहां जाती ना, वहां पे पर्पल भी पड़ी हुई थी जो मुझे लगी हुई है। माशाल्लाह। मेरी ड्रेस से मेकअप मैच। की कोई लेकिन ये कमी बड़ी नहीं। मुश्किल से किसी पे सूट करती है, जो अपने Exactly. शेड आपने लगाया है, वरना बंदे को ऐसा लगता है करंट लग गया है। अब देखिए, एग्जैक्टली, ये काफी ladies कलर्स बैठ ऐसे होते हैं जो मेकअप की कहानी शुरू हो मतलब गई। अच्छे नहीं लगते, सूट नहीं करते हैं आपने लोगों सूट को। कह रहा है, सूट कह रहा है। हाँ बिल्कुल, वो मुझे पता है। साईं नहीं, ये तो ता गलत बात है, लेकिन बड़ा thank you। थैंक यू। साईं मूंखे इहो ॿुधायो मेकअप ई करा तव्हां जो मेकअप भला सुरमो पाईंदा हो? साईं कुछ नहीं पाईंदा मुंहुं त धोईंदा हो न? मुंह धोईंदा आहियूं माशाल्लाह। नहीं, माशाल्लाह नूरानी शख्सियत है। और मजाक कर रहा हूं, बहुत बड़े नहीं, फनी वो बात है। उनकी उनकी सेहत का राज ही यही सही है रही। कि वो हंसते वो मुस्कुराते पॉजिटिव है, रहते हैं। एग्जैक्टली। मैं भी यही बोल साईं रही थी। ॾींहं में घणा दफ़ा पीअंदा हो? साईं सुबुह जो हिकु दफ़ो पी जाए बसि। गर्मीअ में बि? गर्मी में हिकु गर्मीअ में 4-5 चकर वण हर को टुबियूं थो हणे पियो। दफ़ो। न बसि सुबुह जो असांजी रूटीन आहे अच्छा। असुल खां वठी। अच्छा, जी जी छो कराची में रहंदा पाणी घटि आहे? पाणी जाम आहे माशाल्लाह, हिते असां वटि बि अच्छा, जाम न आहे। त माण्हू गर्मी में पाणी मोटे थो न वरी लिखायो। बोर बोर हणाए छॾियो आहे घरनि में, बसि उहो खारो पाणी इस्तेमालु कंदा आहियूं। ईद पर राति ते सुरमो पायो? सवाल ई पैदा न आहे, क्रीम हणो? कुझु बि न, दफ़ा का शइ न, अच्छा, परफ्यूम वगैरह कौन कराया कुझु है? बि न, बिल्कुलु न। जॾहिं तव्हां एक्टिंग कंदा हुआ तंहिं टाइम ते मेकअप वगैरह कंदा हुआ? न न मेकअप पंहिंजो ई जेको हूंदो आहे, अलाह साईं पंहिंजो जेको चहिरो ठाहियो आहे उहो ई इस्तेमालु कंदा आहियूं। न, इहा शइ बि ज़बरदस्त आहे, सुठी ॿारनि खे ॻाल्हि तेल आहे। वणंदा हो? तेल बि न हणंदा आहियूं। पोइ यार कीअं माना सफ़ा नया माण्हू आहियो तव्हां? बिल्कुलु कॾहिं ज़िंदगी में न आहियो अथव? न साईं, ईअं कॾहिं कॾहिं अहिड़ी का गलतीअ में लॻी वेंदो आहे। ख़ुश्की थी वञे या दिमाग़ में या अहिड़ी का वो थींदा आहिनि अहिड़े क़िस्म पोइ हणंदा आहियूं नथा न। जुआ थींदा आहिनि? जूअं त कभी ज़िंदगी न ईंदी आहे असांजी मथे में, हा इहा गारंटी आहे। अच्छा, मूंखे हिकिड़ो माना ज़हन में सवाल आहे, शुरू खां नंढी जूं मर्दनि खे छो न आहे थींदी? न थींदी आहे मर्दनि खे? न थींदी आहे, थींदी आहे। तव्हां अहिड़नि मर्दनि खे ॾिठो ई न आहे? तव्हां बाक़ा जूअ जी कलर ते किरी पई हा हूंदी आहे। कलर किरी पई हूंदियूं आहिनि। हा, अची अच्छा, वेंदी मूं आहे। ॿुधो आहे त जूअ जंहिंजे मथे में आहे न त उहो उनजो मथो सेहतमंद रहंदो आहे, वार उनजा छणंदा न आहिनि। न साईं, जूअ पटींदी रहंदी आहे न? न साईं उनजो दिमाग़ ख़ुश्क थींदो न उहो छा आहे त नई नई ताज़ी ताज़ी रत ॿाहिरि ईअं बुड़कंदी आहे न पई। बुड़कंदी आहे। त पोइ उहो माना जो आहे सो वार सेहतमंद थींदा आहिनि जंहिंखे जूअ आहे। जी जी अच्छा, तव्हां वरी ईअं न वरी जूअ सही ट्रांसप्लांट करायो। देखिए, एक ब्यूटिशियन थी, उसने आके इसी तरह का एक मशवरा दिया नहीं, था ये सच्ची बात है, मैंने कि पढ़ा जब है। गधी का दूध है वो पीना सेहतमंद अब वो जुओं का मशवरा दे रहे हैं। वाह वाह, सही वाह वाह। ये असल में कहना आपने ये चाह रहे जेंट्स के हैं लिए बड़ा कि अच्छा मसाज होता मशवरा दे रहता दिया है। जुओं का। हाँ ना, मसाज सही होता है। सच्ची बात है। अच्छा, किसी जुओं की को- वजह से? जिनके कह रहे हैं। नहीं, जिनके बालों में जुए हैं ना, उनके बाल सेहतमंद घने होंगे। अब मेरे ख्याल से अब जिन जेंट्स के सर में जुए नहीं होंगे वो लेडीज से उधार लेके डाल देंगे। चले जी, ये भी अच्छा मशवरा है साईं। साईं तव्हांखे जेकॾहिं मॉडलिंग में मौक़ो ॾियूं त कंहिंसां कंदव मॉडलिंग? का अदाकार आहे का अहिड़ी ज़हन में? न साईं असांखे न आहे अहिड़ी, माना सफ़ा ई इन्हनि ॿिन्ही मां हिकिड़े तव्हां बिल्कुलु टिकटॉक ठाहींदव मैडम तव्हां? न साईं, न सफ़ा माना ई परे? बिल्कुलु ईअं माना अस्सलाम सादगी, अस्सलाम वालेकुम। बिल्कुल जी। वाह वाह, उहे चवनि था ॿई न। वाह वाह ॿई न, वाह। हा। अदायत बहरहाल प्रोग्राम जो जेको टाइम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे, त वेंदे वेंदे छा चवणु चाहींदा हुआ? त असां इहो चवणु चाहियूं था, इहा सुठी ॻाल्हि आहे जेके हिकाचारी सिंध टीवी जी मार्फत तमामु सुठी ॻाल्हि ॾुख थियो तव्हांखे, मां मज़ाक कई।
न साईं को बि ॾुख न थियो बल्कि ख़ुशी थी तव्हांजे ॻाल्हाइण में अलहमदिल्ला ॾुख कयो पिया त छा थिए हा कुझु न थिए हा कुझु न थिए हा साईं कुझु न बड़ी मेहरबानी साईं टाइम तोरो अखिल भोगदा साईं अल्लाह साईं मस्ती मजाक मजाक वॾी महिरबानी बहुत शुक्रिया जी अगर कोई बात बुरी लगी हो तो सॉरी बहुत शुक्रिया आपका साईं रज़ाक राई साहब आखिर में वरी तव्हां खां हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं असां बादल भाई वॾी महिरबानी छा पता तव्हांखे तव्हां एको साईं बर्दाश्त कंदा आहियो ॿुधंदा आहियो ॻाल्हाए न सघंदा आहियो ॻाल्हाए न सघंदा आहियूं सो हिते वठूं था तव्हां खां इजाज़त इंशाल्लाह हयाती बख़ैर सिरनि ख़ैर हुजे सुभाणे वरी मुलाक़ात थींदी पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो बुज़ुर्गनि जो बीमारनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा ॿफड़ा ज़रूरु पीआरिजो ऐं स्टार्ट थी चुकी आहे मुहिम 15 तारीख़ खां 21 तारीख़ ताईं जारी रहंदी पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारियो पाकिस्तान खे मज़बूत बणायो मुसीबत जी घड़ीअ खे टारण जे लाइ तव्हांजे दरवाज़े ते टीम ज़रूरु पहुती हूंदी न पहुती आहे त पहुचण वारी हूंदी सहकार कजो ॿारनि खे उथारिजो निंड मां बि उन्हनि खे लिकाइजो न जी लिकाए रखमाए लिकाइजो न तव्हां बार बार पोलियो जा कतरा उन्हनि खे पियारे सघो था ऐं तव्हांजा जेके घर में मौजूदु ॿार आहिनि 5 सालनि जा या जेकॾहिं पाड़े में बि आहिनि पाड़े में जेकॾहिं अवेयरनेस न आहे तव्हां हुननि जे घर वञी करे उन्हनि खे थोरी देरि हूअं त कचहरियूं असांजूं काफ़ी थींदियूं आहिनि पर इहा जेकॾहिं अवेयरनेस ॾींदा त मुंहिंजे ख़्याल सां त पाकिस्तान जो मुस्तक़बिल जेको आहे न उहो बहितर थी सो हिन जो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे हिन दफ़े त फ़ैसला आज करना है अगर कल बच्चे को चलना है तो हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे सो असां तरफ़ां इजाज़त जी लतीफ़ जी मिठी ॿोली तोखे पंहिंजे सिर जो साईं मुआ बनायो छा विञायो छा मूं पायो यार हो तोखे पंहिंजे सिर जो साईं मुआ बनायो छा विञायो छा मूं पायो यार दोस्तियों रिश्ता नाता सब वास्ता टुटी विया हो मेल मुझे सपननि जा फिटी विया दोस्तियों रिश्ता नाता सब वास्ता टुटी विया हो मेल मुझे सपननि जा फिटी विया तुंहिंजे करे हर हिकु साम्हूं आहे फिटायो छा विञायो छा मूं पायो यार हो तोखे पंहिंजे सिर जो साईं मुआ बनायो छा विञायो छा मूं पायो यार तो बि ॾिठो त तोले पियो धर धर वॼाया ॼण जोगी थी पियो मुरली वॼाया तो बि ॾिठो त तोले पियो धर धर वॼाया ॼण जोगी थी पियो मुरली वॼाया ना जो नीह करे आ मूंखे सुहिणा सिकायो छा विञायो छा मूं पायो यार हो तोखे पंहिंजे सिर जो साईं मुआ बनायो छा विञायो छा मूं पायो यार
साथ मूंखे ॾियणो होॾे न मतां को मूंखे महणो जय शाह मोहम्मद तोखे आ साथ मूंखे ॾियणो होॾे न मतां को मूंखे महणो ताननि मेड़नि माण्हुनि जे खां मूंखे बचायो छा विञायो छा मूं पायो यार हो तोखे पंहिंजे सिर जो साईं मुआ बनायो छा विञायो छा मूं पायो यार हो तोखे पंहिंजे सिर जो साईं मुआ बनायो छा विञायो छा मूं पायो यार मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।